खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आउं असांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। तव्हां सोचींदा हूंदो रोज़ु चवंदो मज़े में हूंदो, मज़े में आहियूं त न, थी वेंदो इनशाअल्लाह। असां तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहियूं, अल्लाह पाक तव्हांजा वार न्यारा कंदो। मज़े में रहण जा कुझु टिप्स बि हूंदा आहिनि, कुझु अहिड़ा बि कम हूंदा आहिनि जिन खे करे माण्हू मज़े में रही सघे थो। हिकिड़ो कमु त सभ खां पहिरियां तव्हां इहो कयो त पंहिंजे माज़ीअ ते सोचणु छॾे ॾियो। माज़ीअ में जेको कुझु थियो न, अलाए बि छा थियो, ज़िंदगीअ जा खोड़ सारा ख़फ़ा तव्हां करे चुका आहियो, ज़िंदगीअ जा अहंज सही आया आहियो, तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, पंहिंजनि ईज़ायो आहे ऐं किथे किथे तव्हांजी रस्ता रोक कई वई। उहे माज़ीअ जा किसा दफ़नाए छॾियो, ख़तमु करे छॾियो। माज़ीअ ते सोचणु छॾे ॾियो, तव्हांजे मुस्तक़बिल में को बि ख़लल न पवंदो। तव्हांजो मुस्तक़बिल सुहिणो ऐं सिंगारियल तव्हांजे साम्हूं हूंदो जेकॾहिं तव्हां माज़ीअ ते सोचणु छॾे ॾियो था। ऐं ॿियो वरी तव्हांखे ख़बर आहे त ॿी जेका मेन ॻाल्हि आहे, तव्हांजी जेका पंहिंजी ख़ुशी आहे न, उहा तव्हांजे पंहिंजे अंदर में बि आहे। उन अंदर जी ख़ुशीअ खे थोरो ॿाहिरि कढण जी कोशिशि कयो। उन अंदर जी ख़ुशीअ खे तव्हां ग़मनि में, ॾुखनि में दफ़नाए छॾियो आहे, मथां लटे छॾियो आहे ख़ुशियुनि खे। थोरी उन ख़ुशीअ खे जेकॾहिं ॿाहिरि कढंदव त तव्हांजी ज़िंदगीअ में अञा वधीक नुमायां तब्दीली नज़र ईंदी तव्हांखे। तव्हांजी जेका ख़ुशी आहे उन जा ज़िमेदार तव्हां पाण आहियो। तव्हांखे केतिरो ख़ुशि रहणो आहे, कीअं रहणो आहे, इन जा ज़िमेदार तव्हां पाण आहियो। खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे खोड़ सारियूं परेशानियूं हूंदियूं आहिनि। ऐं उन्हनि सां मिलंदो आहियां त सोचींदो आहियां त यार हे माण्हू कीअं था जीअनि, कीअं था टहक ॾींदा वतन, कीअं था खिलंदा वतन। पर हक़ीक़त इहा आहे त उन्हनि जी सिहतमंद ज़िंदगी जो राज़ इहो आहे त उहे टेंशन न खणंदा आहिनि। परेशानी सां छा थींदो भला, परेशान रहण सां मसइला हल न थींदा आहिनि। मसइलनि खे थोरो निबेरण सां, सोचण सां ऐं कंहिं ट्रिक सां, कंहिं तरीक़े सां हल करे सघिजे थो। यको परेशानी में तव्हांखे पोड़ो करे छॾींदी, अखियुनि में तव्हांजे झुरियूं अची वेंदियूं ऐं तव्हां वक़्त खां अॻु में ई लॻंदो ईअं त हाणे तव्हां वञण वारा आहियो, जेको तव्हांजे वञण जी वई न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ॿियनि माण्हुनि खे जेकी बि तव्हां सां को बुरो सलूक कनि था, उन्हनि खे पंहिंजी नियत ते छॾे ॾियो। पाण नेक नियत रहो, पाण साबित क़दम रहो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त माण्हू तव्हांजे लाइ छा था चवनि, माण्हू तव्हांजे लाइ कीअं सोचींदा आहिनि, माण्हू तव्हां ते तनक़ीद कंदा आहिनि, तव्हां ते सुठो कमेंट न ॾींदा आहिनि, इन बारे में बि सोचणु छॾे ॾियो। माण्हुनि जो कमु आहे ॻाल्हाइणु। तव्हां पंहिंजो कमु कंदा रहो, कमु कंदा रहो। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो तव्हांजे कम जी वरी सारी तारीफ़ थींदी, साराह थींदी, यार हिकिड़ो हुयो जवान मर्द, हिकिड़ो हुयो अहिड़ो शख़्स जंहिं वाह जो कमु करे ॾेखारियो। सो ॻाल्हि इहा आहे त अहिड़नि ॻाल्हियुनि खे जेकॾहिं तव्हां ज़हन में रखंदव न, तव्हांजी ज़िंदगीअ में तमामु घणी तब्दीली ईंदी। ॿी जेका मेन ॻाल्हि तव्हांखे करण वारा उहा इहा आहे त पाण जेका ॾिसो ॻाल्हि उन ते यकीन कयो, ॿुधीअ ते यकीन न कयो। खोड़ माण्हू ॿुधीअ ते यकीन कंदा आहिनि, ऐं ॿुधीअ जो ई नतीजो आहे त पाण वटि खोड़ पीर मीर अलाए केरु थी विया आहिनि। माण्हू अची चवंदा आहिनि, फलाणो मुर्शिद करामत वारो आहे। हाणे ॿुधी से ॻाल्हि असां बि वरी निबिड़ी पियासीं त यार वाह कई करामत हूंदी। पाण तव्हां करामत का ॾिठी आहे, पाण तव्हां उनजो को ॾिठो आहे अहिड़ो को हुनुर, का अहिड़ी का ॻाल्हि जेका तव्हांखे पाण ॾांहुं छिके, उन ॾांहुं छिके। न ॿुधी हूंदी तव्हां ॻाल्हि, न ॾिठी हूंदी, ॿुधी हूंदी, ॾिठी कोन हूंदी। माण्हू ईअं ॿुधाईंदा आहिनि, साईं फलाणो पीर हीअं आहे, फलाणो पीर हीअं आहे। मूंखे त कॾहिं कॾहिं ताजुब थींदो आहे। उहे बि हाणे मां चवंदुसि त वरी इलाही माण्हू ॾुख बि कंदा, वरी नाराज़ बि थींदा ऐं चवंदा त अलाए छा थो ॻाल्हाए। पर हक़ीक़त इहा आहे त खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि, हाणे छा चवां, खोड़ सारा अहिड़ा माण्हू ईअं बि आहिनि जेकी पंहिंजनि ज़ाइफ़ाउनि खे हूअं घर खां ॿाहिरि न कढंदा, कॾहिं बि न कढंदा, सवाल ई पैदा न आहे। पर को ईअं पीर करामत वारो ॿुधंदा त उते रातियुनि जूं रातियूं टिकी पवंदा, रहाईंदा उते, त मन को चाकाई थी वञे, मन का ठीकु ठाकु तबियत थी वञे। हीअ इन्हनि शयुनि मां निकिरो। पाण जॾहिं अखियुनि सां ॾिसो न का शइ, त पोइ तव्हां उन ते एतबार कंदा कयो त यार वाक़ई का शइ आहे। असां वटि ईअं ॿुधीअ ते घणो कमु थींदो आहे। हिकिड़ो अॻे नंढपण में हिकिड़ो किसो ॿुधंदा हुआसीं असां, उहो किसो ॾाढो दिलचस्पु हूंदो हुयो त हिकिड़ो चोर खंड जी ॿोरी खयूं ईंदो हुयो ऐं खंड जी ॿोरी राति जे पहर में ऊंदहि में खयूं पियो त खूह में किरी पियो, किरी जो पियो त बाबा हुते ज़ाहिर आहे त खूह में पाणी हो, ॿुॾी मरी वियो। सुबुह जो माण्हू आया त ॾिठो त हिकिड़ो लाश पियो आहे। सोचियो त यार इहो लाश पियो आहे, लाश खे ॿाहिरि कढूं। साईं टोबा आया लाश खे ॿाहिरि कढण जे लाइ। जीअं खूह में गिरिया त हिकिड़े टोबे जे वात में पाणी वियो। चई हल यार त पाणी सॼो मिठो थी वियो, अमरा मरी वियो, लॻे थो वरो करामत वारो। जीअं खूह में पियो आहे त असांजे तर जो पाणी मिठो थी वियो आहे। सुभाणे अलाह। पोइ हुन अमरा खे कढी करे हुनजी बाक़ाइदा ठीकु ठाकु सुठी मज़ार ठाहे करे हुनजे मथां चादरूं ॾिनऊं ऐं पोइ अची साईं हुनजे मथां जेको आहे सो पड़ बासियऊं, पोइ सुखा बासियऊं, पोइ वरी हुन खां पुट घुरियऊं, अलाए छा छा थी वियो। पोइ सिस्टम हिकिड़ो, इहा ख़बर कंहिंखे बि न पई त जेका खंड जी ॿोरी खयूं पिए वियो
उहा जो ॻोरी जो खूह में किरी त खूह जो पाणी मिठो थी वियो आरज़ी तौर ते। सो ॻाल्हि इहा आहे त अजीब तरीक़ा आहिनि। सो इन जे करे चवंदो आहियां त हाणे त वरी 2-4 ॾींहं पहिरियां दोस्त बि ॿुधाए थो PCR में, मूं बि ॾिठो पए त फेसबुक ते तमामु घणी जेका आहे सा उन वीडियो जी बि तारीफ़ बि थिए पई, तनक़ीद बि थिए पई, ऐं वायरल बि उहा वीडियो थी वई त शलवार बाबा हिकिड़ो किथे हुयो त उहे उते हर माण्हू अचे थो त हाणे ॻाल्हि अजीब आहे पर हक़ीक़त आहे त उहा करणी पवंदी असांखे। इन मां पाण खे निकिरणो पवंदो इन्हनि सोचुनि मां। त उते माण्हू जेको अचे थो बास बासे थो ऐं पंहिंजी शलवार टंगे थो वञे उते। यार हिकु तरीक़ो आहे। कहिड़े जान में आहियो तव्हां, अलाए कीअं आहियो। हिकिड़ा वरी अहिड़ा बि आहिनि दोस्त जेकी ॻाल्हि कंदा आहिनि त किथे वरी अहिड़ो बि पीर आहे जिते वरी गॾु बासिया वेंदा आहिनि, गॾु ॾिबा आहिनि त वरी पोइ मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि। किथे वरी माना चकर हणिबा आहिनि, माना जेकॾहिं उते कंहिंखे को किरियल वार नज़र आयो त सम्झो त पुटु थी वेंदो। माना हिकिड़ी का पथर जी का हिकिड़ी दड़ी ठहियलु आहे, उनजे पोयूं माना चकर हणी पोइ ईअं ॻोल्हींदा आहिनि वरी त किथे को वार नज़र अचे। हाणे वार अलाए घणनि माण्हुनि जा ईअं छणी वेंदा आहिनि उते घुमंदे हवाउनि में। पोइ जेकॾहिं वार मिलंदो त चवंदा साईं वॾो करामती जेको आहे सो वार मिली वियो आहे। अजीब ॻाल्हि आहे। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त जेसीं ताईं तव्हां का शइ ॾिसो न पंहिंजे अखियुनि सां त पोइ एतबार न कंदा कयो महिरबानी करे। इन्हनि शयुनि असांखे तमामु घणो पोइ ते धिके छॾियो आहे। मां जीअं तव्हांखे चयो न त असांजी किथे किथे त गैरत बि मरी वई आहे इन शयुनि में। हूअं पाण वॾा मुड़ुसु माण्हू थींदा आहियूं पर पोइ वरी पीर मीर इहे पंहिंजे बसि माना उन्हनि खे अदब जा हथ बि ॿधंदा आहियूं, पेरें बि पवंदा आहियूं ऐं उन्हनि खे पंहिंजी ओताकुनि में घरनि में वठी वेंदा आहियूं न्याणियुनि छाणियुनि में त बाबा मुर्शिद आहे, बाबा मुर्शिद आहे, पंहिंजे घर हूंदो मुर्शिद बाबा, पंहिंजे घर माना हुनजी अलाए छा आहे ज़िंदगी। असांजो साईं मुर्शिद आहे, पंहिंजे सोटनि मासातनि चाचनि मामनि खे अचणु न ॾिजो, बाक़ी मुर्शिद खट ते पलंग। अजीब क़िस्म जी सोच आहे इहा। उनजी रिस्पेक्ट कयो ॿाहिरीं हद ताईं, उहो तव्हांजे सिर जो साईं आहे, हुनखे इज़त सां पेश अचो। जेकॾहिं तव्हां ईअं कयो था, निवड़त कयो था, ठीकु आहे, पाण ताईं हुनखे महदूद रखो। एॾी वॾी ड्रेग करण जी मुंहिंजे ख़्याल में पटाड़ करण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त वरी बि आउं अदब जा हथ ॿधी माज़रत कयां थो, छो त मुंहिंजी जेका दिलि जी ॻाल्हि आहे न उहा आउं करे छॾींदो आहियां। पोइ माण्हू उन ते कॾहिं कॾहिं तनक़ीद बि कंदा आहिनि ऐं पोइ वरी सॼो फेसबुक भरियलु हूंदो आहे मुंहिंजे मथां तनक़ीद जे हवाले सां। पर आउं इन हवाले सां घटि सोचींदो आहियां, छो त मूंखे जेका ॻाल्हि करणी हूंदी आहे उहा करे छॾींदो आहियां। इहा ॻाल्हि मुस्तक़बिल में अॻिते हली करे शायदि माण्हू खे सम्झ में अचे। बहरहाल इहे त ॻाल्हियूं हुयूं, पर अॼु सुबुह सां वरी हिकिड़ी ॾुख जी ख़बर बि असांखे मिली आहे। ऐं जीअं ई 2 ॾींहं 3 थिया आहिनि त आपा शबीर चना जो विछोड़ो अॻ में ई असांखे घाव ॾेई वियो आहे। अॻ में ई असां उन सूर मां निकिता न आहियूं, उन दर्द मां, उन तकलीफ़, उन पीड़ा मां निकिता न आहियूं। त सुबुह जो वरी ख़बर पई आहे त डाउ हॉस्पिटल में एडमिट असांजो साथी सिंध जो वॾो लेखक, मुहक़िक़, तारीख़दान, कराची जे हवाले सां उनखे तमामु घणी ॼाण, कराची जे हवाले सां ईअं खणी चऊं त इनसाइक्लोपीडिया, कराचीअ जो हिकिड़ो पारखू, कराचीअ जे हिकु माना ईअं खणी चऊं त इंच जी हुनखे ख़बर हुई त कीअं आहे। पुराणियुनि इमारतुनि जी हुनखे ख़बर हुई, पुराणनि रस्तनि, चौकनि, चौराहनि, माॻनि, मकाननि जी हुनखे ख़बर हुई। हुनजा खोड़ सारा कराचीअ ते हवाले सां किताब मार्केट में आयल आहिनि ऐं कराची सिंध जी मारवी तमामु घणो मक़बूल किताबु आहे हुनजो। असांजो साथी, अव्हांजो साथी, असांजो हरदिल अज़ीज़, ॾाढो सुठो नेक माण्हू गुल हसन कलमती साहिबु असांखे अॼु छॾे वियो। उनजो बि विछोड़ो थी वियो, उहो बि असांखां धार थी वियो, जुदा थी वियो। कुझु अर्सो अॻु में बीमार हुयो पर वरी चाकाई थी वई हुयसि। वरी हिकिड़े किताब जी मुहूर्त बि हुई आर्ट काउंसिल में, उते पाण मौजूदु पियो ऐं ॾाढो सुहिणो लॻे पियो, सिंधी टोपी पाईंदो हुयो। ऐं ख़ासि तौर ते सिंध में जेका धारी आबादकारी आहे, धारियुनि जे हवाले सां जेकी एतिजाज थिया, जेकी मज़ाहिमतूं थियूं या मज़मतूं थियूं, उन्हनि सभिनी में पंहिंजो किरदारु पाण अदा कयईं। जेकी ॾिंघीअ भंडार जेकी ॿेट हुया उन्हनि ते कब्ज़े जे लाइ जेका असां सिंधी मीडिया ख़ासि तौर ते मुहिम हलाई, सोशल मीडिया या सिंधियुनि जेका मुहिम हलाई, उन में गुल हसन कलमती साहिबु अॻियां नज़र आयो ऐं पाण ॿेड़ियुनि ते चढ़ी करे ॾिंघी ऐं भंडार जेकी ॿेट हुया उन्हनि ताईं पहुतो ऐं उन एतिजाज में पुरजोश नज़र आयो। सो गुल हसन कलमती साहिबु कराचीअ जी जेका अंदरूनी कहाणी आहे, कराची पहिरियां कीअं हुई, हाणे कीअं आहे, कराची जा जेकी बंदरगाह आहिनि, कराचीअ जूं जेकी पुराणियूं अंग्रेज़नि वारियूं इमारतूं आहिनि, हिंदुनि वारियूं इमारतूं आहिनि, उन्हनि इमारतुनि जे हवाले सां खोड़ सारी तहक़ीक़ कई। जेकॾहिं कराची खे सही तरीक़े सां पाण खे ॾिसणो आहे त गुल हसन कलमती साहिब जा किताब तव्हां असांखे तमामु घणो फ़ाइदो ॾींदा। गुल हसन कलमती साहिबु ओड़ो मुहक़िक़ न हुयो जो 2-4 किताब पढ़ी करे वरी 3 किताब 4थों किताब आणे हा। गुल हसन कलमती साहिबु पाण उन्हनि माॻनि मकाननि जो सैर कयो, ससवी पुनूअ ताईं पहुतो, मोखी मतारनि ताईं पहुतो, केटी बंदर, शाह बंदर, कींझर, कारूंझर, बंभोर, जिते किथे घुमियो। सो ॻाल्हि इहा आहे त हूअं त ओवरऑल पूरी सिंध में हुनजा तमामु घणा ईअं पेरा आहिनि, विखूं जूं वधियूं पए, पर कराची जे हवाले सां तमामु घणो हुन कमु कयो।
गुलहसन कलमटी साहिब जो विछोड़ो बि असांखे वढ ॾेई वियो आहे। हक़ीक़त इहा आहे त हाणे लिखण पढ़ण जो जेको कमु आहे, तहक़ीक़ जो जेको कमु आहे, रिसर्च जो जेको कमु आहे, उहो तमामु घटिजी वियो आहे। माण्हू हाणे महदूद थी विया आहिनि फेसबुक इस्तेमालु करण ताईं, सुस्त थी विया आहिनि। हाणे अहिड़ा माण्हू असांखे वरली मिलंदा जेकी असांखे अॻिते हली करे का ॼाण ॾेई सघनि। ॼाण जे मामले में असांखां खोड़ सारा माण्हू विछड़ी विया ऐं साल ॾेढ पहिरियां कमाल ॼामणो साहिबु असांखां विछड़ी वियो, उनजो ख़्याल बि पुर न थी सघियो आहे। वरी गुलहसन कलमती साहिब जो विछोड़ो असांखे तमामु घणो इज़ाउ ॾेई वियो आहे। बहरहाल हलंदी जो चाहन आहे, हिकु ॾींहुं सभिनी खे हलणो आहे। हिते जीजल अख़बार छा थी चवे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। रोज़ानी जीजल अख़बार आउं पढ़ंदो आहियां। कराची, हैदराबाद, सखर मां हिकु ई वक़्तु इहा अख़बार शाया थींदी आहे। हिन अख़बार सिफ़ा क़ीमत हिन अख़बार जी सिर्फ़ु 30 रुपया हूंदी आहे। चीफ एडिटर हिन अख़बार जो डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु आहे। अॼु अख़बार छा थी लिखे तव्हांखे ॿुधाईंदुसि। अॼु अख़बार चवे थी त अरबा जो ॾींहुं आहे, 17 मई आहे, साल आहे 2023 जो ऐं इस्लामी जेका तारीख़ आहे उहा 26 आहे, साल आहे शवाल मुकरम जो 1444 हिजरी। अॼु जेका लीड ख़बर लिखी आहे अख़बार उहा आहे त क़ौमी सलामती कमेटी पारां 9 मई ते वॻोड़ कंदड़नि ख़िलाफ़ु आर्मी एक्ट तहत कार्रवाई जो फ़ैसिलो, शर्प पसंद न छॾिबा, वज़ीर आज़म जो इहो चवणु आहे। थोरी देरि पहिरियों मां TV ॾिसी रहियो हुउसि त इस्लामाबाद में हाणे जॾहिं ख़ान साहिब जी ॿुधणी थींदी त उन में मीडिया खे अलो न कयो वियो आहे। मीडिया ते पाबंदी लॻाई वई आहे त मीडिया उहा रिपोर्टिंग न करे, प्रॉपर जेका कोर्ट जी जेका रिपोर्टिंग थींदी आहे उहा न करे, छो त कोर्ट जूं जेकी ॻाल्हियूं आहिनि उहे उहे जो उहे मीडिया ते आयूं त उनखां पोइ कुझु मसइला बि थिया। जीअं चीफ जस्टिस साहिबु चयो त गुड टू सी यू, तव्हांखे ॾिसी करे हिते ख़ुशी थी, त उनखे मीडिया वरी हाईलाइट कयो जंहिं तरीक़े सां त वरी चीफ जस्टिस खे पाण उनजी वज़ाहत करणी पई। उन फरमायो त आउं हर आयल माण्हूअ खे ईअं चवंदो आहियां त तव्हांखे हिते ॾिसी ख़ुशी थी आहे, इन में का वॾी ॻाल्हि कोन हुई। पर कुझु माण्हुनि उनजो जेको एंगलिंग जेका आहे उहा ॿी वरिती ऐं माण्हुनि सम्झो त चीफ जस्टिस साहिबु इमरान ख़ान जे अचण ते ॾाढो ख़ुशि थियो, त उनखे साम्हूं ओके जी पोज़ीशन में, सलामती जी पोज़ीशन में ॾिसी करे चीफ जस्टिस साहिबु चयो त मूंखे तव्हांखे ॾिसी करे रूबरू ॾाढी ख़ुशी थी। पर हू चवे थो, चीफ जस्टिस साहिबु चए थो त मां सभिनी खे ईअं चवंदो आहियां, अख़लाक़ियात मुंहिंजी मूंखे ईअं सेखारे थी। उनखां पोइ शायदि हाणे मीडिया जी सही सिधी जेका रिपोर्टिंग आहे उहा बंदि कई वई आहे। ताज़ी ख़बर इहा तव्हां ताईं पहुचाई आहे। इन खां सवाइ अख़बार लिखे थी त पार्लियामेंट जे तोहीन ॾोह करार, पार्लियामेंट जी तोहीन ॾोह करार, क़ौमी असेंबली तोहीन पार्लियामेंट बिल 2023 गॾियल तौर ते मंज़ूर करे वरितो। ऐं मरीम नवाज़ साहिबा चवे पई त अरबें रुपयनि जा धाड़ा हणंदड़ केतिरनि ॾोहारनि खे अवां गुड टू सी यू चवंदा आहियो। मरीम नवाज़, हर हिक खे रजिस्ट्रार खां फ़ोन कराए मर्सिडीज़ घुराए रवानो कंदा आहियो। चीफ जस्टिस खां सवाल, हर हिक खे जेल खां रेस्ट हाउस बि शिफ्ट कंदा आहियो, रिमांड में ज़मानतुनि जो मींहुं वसाईंदा आहियो। इन खां सवाइ कल्ह तव्हां ॾिठो पए त फवाद चौधरी साहिबु कीअं भॻो पए, हुनजी वीडियो बि तमामु घणी वायरल थी। कुझु माण्हुनि लिखियो त डब्बू नेठि भॻो, हुनजो जेको स्टाइल आहे पाण वटि सिंधीअ में थुलड़नि मतारनि खे चवंदा आहिनि डब्बू। पोइ कल्ह जीअं पंहिंजी गाॾी में वेठो आहे, वीडियो में ॾिसी सघे थो, तव्हां ॾिठी हूंदी त अॻियां कंहिं माण्हू खे ॾिसी करे वरी गाॾीअ महिल इहो भॼे थो त का दिकी बचे थी जंहिंमें थाबड़िजे थो, पर पोइ हुनखे पंहिंजा साथी हुनखे कंट्रोल करे वठंदा। उनखां पोइ वरी उहो जेको सहके थो पियो त उनजी ज़बान ॿाहिरि थी अची वञे। सो वरी कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त PTI में हिकिड़ो ई माण्हू ठीकु आहे जेको इमरान ख़ान साहिबु, बाक़ी जेकी इनकलाबी आहिनि उहे सिर्फ़ु इहे मौसमी इनकलाबी आहिनि। उन्हनि जो जेको आहे पोइ उन्हनि जी ख़बर पइजी थी वञे त कीअं भॼंदा था वठनि। सो बहरहाल मां कंहिं पार्टी जो आहियां कोन, सची ॻाल्हि इहा आहे त मां हक़ीक़त वारी ॻाल्हि कंदो आहियां। मां त कॾहिं कॾहिं पीपल्स पार्टी ते बि ॻाल्हाईंदो आहियां, उन्हनि जे लाइ त खोड़ सारियूं वीडियोज़ बि ॾिनियूं आहिनि। पर जेका ॻाल्हि आहे उहा कजे त फवाद चौधरी साहिब खे ईअं भॼणु न खपंदो, पंहिंजी गिला कराए छॾियईं। माना सॼो जेको आहे न पंहिंजो जेको कैरियर आहे उहो तबाह करे छॾियईं इन मामले में। त यार ड्रिजणो आहे को, सफ़ा सिंधीअ में अञा ॿियो बि लफ़्ज़ चवंदा आहिनि, चवां कोन थो। सो फवाद चौधरी पुलिस खे ॾिसी वठी भॻो ऐं सहकंदे इस्लामाबाद हाई कोर्ट जे अङण ते वञी साहु पटियो। ऐं कोर्ट में जीअं ई पहुतो त चीफ जस्टिस साहिबु हुनखे चयो त बाबा ऑर्डर निकिरणु त ॾियो आहे न तव्हांजी ज़मानत, तव्हां पहिरियां ई निकिरी विया आहियो। सो धुरियुनि जा दलील मुकमल थियण में अदालत फवाद चौधरी फ़ैसिलो महफ़ूज़ कयो, बाद में संदसि गिरफ़्तारी कालदम करार ॾिनो। फवाद चौधरी अदालती फ़ैसिले खां पोइ जीअं ई पंहिंजे घर वञण लाइ निकितो त पुलिस संदसि गाॾी अॻियां अची वई, जंहिं ते फवाद चौधरी गाॾीअ मां लही अदालत तरफ़ वठी भॻो। माना ईअं चोर जी ॾाड़ीअ में कखु जीअं हूंदो आहे न, हुनखे लॻो त हाणे वरी गिरफ़्तार कंदा ऐं वठी भॻो। सो गिरफ़्तारी हूअं बि सियासतदाननि जो मर्क आहे, जेकॾहिं थी बि वञे हा त कोई मसइलो थिए हा न, पर ईअं थोरी जेकॾहिं पाण खे हिमत ॾे हा त थोरो मुड़ुसु माण्हू लेखिजे हा। पर बड वठी भॻो यार। सो लाड़काणे में जतोई बिरादरी ॿिनि धुरनि में तकरार, पीर से सस 2 पुट क़तल, अलाह रखंदो। इहे तकरार अलाए कॾहिं ख़तमु थींदा। केन शाह वेझो काछे में संगावती तकरार तां चांडिया बिरादरी में छेड़ो, फायरिंग, नौजवान क़तल, अबोल। ऐं STP चेयरमैन कादर मक्सी पीउ लाॾाणो करे वियो, दिलि जो दौरो पवण सबबि जीअं मक्सी 85 वरनि ॼमार में अस्पताल में दम धणी हवाले कयो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।
इन खां सवाइ सितारनि में लिखियलु आहे, मुंहिंजो सितारो फरमाए थो त सियासी बहस मुबाहिसे खां परे रहो। हाणे त बहस करे चुको आहियां, अॻु में पढ़ां त न कयां। शामदारी ग़ैर सियासी दोस्तनि सां वक़्तु गुज़ारियो, ज़हनी दॿाउ घटिजी वेंदो। हाणे माना शामदारी जी प्लैनिंग कंदुसि इहा। इन खां सवाइ ज़फ़र जसकाणी जो बुर्ज चवे थो त तव्हां जेको कमु करण जो इरादो कयो आहे उहो कंहिं वेझे दोस्त जे ज़रिए आसानु थी वेंदो। अलाए कहिड़ो इरादो कयो अथई साईं। ऐं कैंसर जेको आहे सरतान बुर्ज चवे थो त काफ़ी ॾींहंनि बाद तव्हांखे ख़ुशख़बरी मिलण वारी आहे, उन मां भरपूर फ़ाइदो वठण जी कोशिशि कयो। काफ़ी ॾींहं खां पोइ ख़ुशख़बरी लॻे थो अॼु पघार तुंहिंजी हलंदी। इन खां सवाइ असांजो दोस्त PCR में ॿियो आहे, हुनजो बुर्ज आहे दिलो, उनखे बि पढ़ी ॿुधायूं था, ख़ुशि थींदो। तव्हां वटि पंहिंजे लाइ काफ़ी वक़्तु हूंदो, सुठी सिहत लाइ ड्रिगो पंधु करियो, जंहिंसां सिहत बरक़रार थींदी, बहितर थींदी। 24 कलाक वेठो आहे, मोटरसाइकिल ते अचे थो, वरी वेही थो रहे, थुलड़ो थी वियो आहे, ईअं गड्ढू थी वियो आहे, गड्ढू। सो इन खां सवाइ शोबिज़ जा सितारा त बल्कि पंहिंजा सितारा त पढ़ियासीं, शोबिज़ जा सितारा छा था चवनि, लिखियलु आहे अदाकारा इशाल फ़ियाज़ जो ऑफिशियल फेसबुक पेज हैक थी वियो ऐं बुशरा अंसारी पारां मदान खे सिहतयाबी ऐं ड्रिगी ॼमाइण जी अपील। सीनियर अदाकारा बुशरा अंसारी लाहौर में 67 सालगिरह जो केक कटियो। ऐं इन खां सवाइ 67 सालगिरह माना ॿुधाई थी 67, हूअं अञा वॾी हूंदी। ख़ैरु अलाह साईं हुनखे सिहत ॾे, सिहत लाइ दुआ चई अथई त दुआ कयूंसि था। एडिटोरियल अॼोकी अख़बार जो लिखियलु आहे सियासी बुरान वसीतर मफ़ाहिमती ज़रूरत। ऐं इन खां सवाइ ख़ौफ़ में वरतल मुआशिरो इशराफ़ी आसमा शिराज़ी जो कॉलम आहे। ॿिया बि ॾाढा सुठा कॉलम निगार अॼोकी अख़बार में छपिया पिया आहिनि। डीजल लोक वीचार पिया आहे, तव्हांजा जेके ख़त ईंदा आहिनि डीजल अख़बार खे मिलंदा आहिनि, त ख़तनि जो ज़मानो त न आहे, जेकी मेल्स तव्हां कंदा आहियो या व्हाट्सएप वसीले कंहिं तरीक़े सां www.dailydigital.com ताईं तव्हांजा जेकी सनिया पहुचंदा आहिनि उन्हनि खे बि अख़बार छपींदी आहे। तव्हां हिन वेबसाइट ते www.dailydigital.com ते हिन अख़बार खे पढ़ी सघो था, हाकर खां वठी बि सघो था। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, मोटी ईंदासीं त कुझु महिमान असांखे जॉइन कंदा, उन्हनि सां तिखियूं मिठियूं खटियूं सुठियूं भलियूं ॻाल्हियूं कंदासीं। काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में ऐं जीअं मोटंदा आहियूं त मौज़ महिमान जो तव्हां सां तारुफ़ कराईंदा आहियूं ऐं पोइ कचहरी सिलसिले खे अॻिते वधाईंदा आहियूं। तव्हांखे अॼु बि कोठ ॾियूं था, तव्हां कुर्ब जी कॉल करे सघो था, असां दिलि जी ॻाल्हि करे सघो था, हाली हवाली थींदासीं, मज़ो ईंदो आहे तव्हां सां ॻाल्हाईंदे बि। पर इन खां पहिरियां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे शख़्सियतुनि जो तारुफ़ तव्हां सां कराईंदो हलां। ॾाढा ज़बरदस्त महिमान अॼु प्रोग्राम में आया आहिनि ऐं उन सां कचहरी कंदे पाण ॾाढा लुत्फ़ अंदोज़ थींदासीं। 2 कलाकनि जो ही सफ़र हूंदो आहे ऐं इहो जल्दी गुज़री वेंदो आहे जॾहिं मिठा सुठा भला महिमान ईंदा आहिनि। सो असांखे उमेदु आहे त अॼोको जेको 2 कलाकनि जो जेको असांजो सफ़र आहे हिन प्रोग्राम जो, उहो बि ॾाढो ज़बरदस्त गुज़रंदो। पहिरीं शख़्सियत जेका TV स्क्रीन ते तव्हांखे हाणे नज़र अचण वारी आहे, असीं उनखे भेट ॾींदा आहियूं शहनशाह जज़्बात मोहम्मद अली सां। सो पाण ॾिसण में बि उन जहिड़ा आहिनि, ॻाल्हाइण में बि उन जहिड़ा आहिनि, स्टाइल बि उन्हनि जहिड़ो आहे, आवाज़ बि उन्हनि जहिड़ो आहे, कद बि उन्हनि जेतिरो आहे ऐं पहिराण बि उन्हनि जहिड़ी पाईंदा आहिनि, मतिलबु ड्रेसिंग बि तक़रीबन ओड़ी कंदा आहिनि ऐं वार बि उन्हनि जा उन ई स्टाइल जा आहिनि, कलम बि उन ई स्टाइल जा छॾींदा आहिनि, पाण हू बहू ओड़ा ई लॻंदा आहिनि। सो मोहम्मद अली साहिबु त असांजे विच में न आहे रहियो, पर उन जूं सिकूं लाहिण जे लाइ उहो हमरा असांजे लाइ काफ़ी आहे। पाण ॾाढो सुठो अदाकार बि आहे ऐं गॾो सुठो सिंगर बि आहे। स्टेज जी ॻाल्हि बि कंदासीं, TV जी ॻाल्हि बि कंदासीं, फ़न फ़िक्र ते उन ते ॻाल्हाईंदासीं। पाण भलीकार चऊं था, वन ओनली असां सां गॾु आहे राहत अली भाई। अली भाई कैसे हैं? ठीक है जी, अस्सलाम वालेकुम। आप कैसे हैं? बिल्कुल ठीक ठाक, अल्लाह का करम है। सबसे पहले तो मैं बहुत शुक्रगुजार हूँ कि सिंध TV से मतलब आप लोग मुझे याद रखते हैं, ये बहुत बड़ी बात है। बिल्कुल सर, बिल्कुल। तो थैंक यू वेरी मच। बहुत बहुत आप लोग जो है ना न्यू टैलेंट प्रमोट करते हैं। मैं तो खैर सीनियर हो गया हूँ, लेकिन न्यू टैलेंट आप ही के यहाँ से प्रमोट होता है और ये मुझे बहुत खुशी होती है। बिल्कुल सर, बिल्कुल। और आपकी बड़ी मेहरबानी, बहुत शुक्रिया कि आप हमारी एक छोटी सी कॉल पे आ जाते हैं और मोहब्बतें देते हैं हमें। थैंक यू सो मच। इन खां सवाइ ॿियो जेको दोस्त आहे उहो नौजवान टिकटॉकर आहे। टिकटॉक जी दुनिया पे अॼुकल्ह तमामु घणी ज़बरदस्त थी वई आहे। उते यकीनन तव्हां बि हूंदव जेकी ॾिसो था, हर माण्हू टिकटॉक ते तक़रीबन आहे। पोइ कंहिंजा फॉलोअर आहिनि, कंहिंजा न आहिनि, पर टिकटॉक यूज़र सभई आहिनि, टिकटॉक ॾिसंदा ज़रूरु आहिनि। सो असां सां गॾु अॼु टिकटॉकर हिकिड़ो दोस्त आहे, उनखे भलीकार बि चऊं था, उनखां ट्रिक्स बि पुछा कंदासीं, कीअं पाण वायरल थियूं, कीअं असांजा फॉलोअर वधनि ऐं वीडियो जी टाइमिंग कहिड़ी हुजणु खपे। खोड़ सारा उनजा बि मदा आहिनि, फॉलोअर आहिनि। भलीकार चऊं था। आशान सेठार साहिब असां गॾु आहे। कीअं आहियो आशान? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, ठीक ठाक। तव्हां ॿुधायो? लख थोरा तव्हां प्रोग्राम में आहियो। इन खां सवाइ सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ असां अॼु ॾाढा सुठा रागी घुराया आहिनि।
ॾाढो सुठो आवाज़ु रखनि था ऐं थोरी देरि में उन्हनि जो आवाज़ु अंदाज़ तव्हां ताईं बि पेश थींदो ऐं तव्हां बि उन्हनि खे भरपूर मोट ॾींदो मूंखे उमेदु आहे। सो भलीकार ॿिन्ही सॼणनि दोस्तनि खे कयूं था। असां सां गॾु आहिनि सुल्तान शाह साहिबु ऐं मोहम्मद यूसुफ ख़ास साहिबु। उन्हनि ॿिन्ही दोस्तनि खे भलीकार चऊं था। साईं भली करे आयो, लख थोरा तव्हांजा, तव्हां प्रोग्राम में टाइम ॾिनो असांखे। इन खां सवाइ असां सां उस्ताद बादल राही, असांजो सरमायो, असांजो ज़बरदस्त रागी, असांजो ज़बरदस्त मौसीकार असां सां गॾु आहे, उनखे बि असीं भलीकार चऊं था। उस्ताद कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा। उस्ताद मोहम्मद अली बि अॼु आयो आहे, उनखे बि असीं भलीकार चऊं था। बड़ी मेहरबानी मोहम्मद अली साईं। सो अली भाई, क्या चल रहा है आजकल, क्या मसरूफ़ियात हैं, क्या हो रहा है, कहाँ पर गुमसुम है, बताएं ज़रा। जी बिल्कुल, मैं थोड़ी सी डिटेल बताऊंगा। और वो डिटेल ये है कि आजकल जॉब तो मेरी चल ही रही है। अच्छा। और मेरा फेसबुक से, मैं अपनी फेसबुक से जो राहत अली भाई के नाम से मेरी फेसबुक, अच्छा, उस पर तकरीबन मैं 3.5 साल से लाइव शो कर रहा हूँ। अच्छा। और अपना लाइव शो रात को एवरी सैटरडे नाइट जो है वो रात को 11 से 2 करता हूँ मैं। अच्छा, फेसबुक पे? और फेसबुक पे। अच्छा, और 3.5 साल होगा। बहुत पॉपुलर शो है, खासकर मतलब पड़ोसी मुल्क में, इंडिया में। अच्छा, अच्छा। बहुत पॉपुलर जा रहा है। अभी संजय दत्त ने मुझे कमेंट दिए। अच्छा, वाह। जी। और उन्होंने दूसरा वो कॉमेडियन का मैं क्या नाम ले रहा था, एक इंडिया का जो कॉमेडियन है, जॉनी लीवर ने दिए हैं। और बहुत पसंद किया जा रहा है, पूरी दुनिया में पसंद किया जा रहा है। तो उस पर यह है कि मेरा असल में जो जहन में था प्रोग्राम करने का, वो ये था कि जो मेरे पाकिस्तानी गाने हैं उसको रिवाइवल करना है। अच्छा। और सिर्फ मेरा मकसद ही ये था कि मुझे अपने पुराने गाने जो है वो सुनाने हैं कि वो आज भी रस घोलते हैं। सही सही सही। पुराने गाने। तो मैं 62-70s के ही सॉन्ग लगाता हूँ। अच्छा। और उस पर खुद एक्टिंग भी करता हूँ। अच्छा। तो अभी वो निशो साहिबा ने प्रोग्राम देखा था। अच्छा। तो उन्होंने मुझे अभी वॉइस मैसेज भेजा पूरा। अभी भेजा कल। तो उन्होंने कहा, मैं हैरान हूँ कि बेक वक्त मोहम्मद अली वहीद मुराद कैसे टच हो जाता। और ये आप में ही टैलेंट है। वाह वाह। तो ये मेरे लिए बहुत एजाज़ की बात है। अल्लाह बहुत बड़ी बात है। वैसे परफॉर्म भी करते हैं? जी जी, मैं परफॉर्म भी करता हूँ। लेकिन आप ये देखें कि मैं 3 घंटे लाइव में सिर्फ एक्सप्रेशन से करता हूँ, सिर्फ अपने इतने चेहरे से। अच्छा। और एक जगह बैठा रहता हूँ 3 घंटे। ओहो। 3 घंटे इधर से उधर नहीं होता। और 3 घंटे मैं समझता हूँ कि फेसबुक पे रोकना किसी को, वो बहुत बड़ी बात है। वरना आदमी थोड़ा सा देख के आगे बढ़ जाता है। इसके बोल देता है। सही बात है। लेकिन मेरे फॉलोअर्स देखते रहते हैं। वाह जी वाह, वाह जी वाह। और अभी भी देख रहे हैं, इस वक्त भी सबको पता है क्योंकि मैंने उस पेज पर डाला हुआ है। अच्छा। इस वक्त भी सब देख रहे हैं। माशाल्लाह से, माशाल्लाह से। तो पेज के फॉलोअर ज़्यादा ही बढ़ रहे हैं? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, बहुत माशाल्लाह से, बहुत माशाल्लाह से। वहीद मुराद साहब की भी कॉपी कर लेते हैं आप? जी। मैं तो वैसे तो मोहम्मद अली की तरह दिखाई देते हैं। हाँ, मैं वहीद साहब की भी कर लेता हूँ। अच्छा, माशाल्लाह। हाँ, मैं आपको वहीद मुराद का एक सॉन्ग सुनाऊंगा, आप देखिएगा। वहीद भाई साहब की कॉपी कर दूँ। वाह वाह वाह। गाएंगे भी खुद ही, परफॉर्म भी खुद करेंगे? आपको तो पता है मैं गाता। वो तो मेन मुझे पता है, लेकिन वो परफॉर्म करेंगे या गाएंगे, ये पूछ रहा हूँ। नहीं, मैं बैठे बैठे परफॉर्म भी करता रहूँगा, सिर्फ चेहरे से। देखिए, एक्टर तो फिर मैं समझता हूँ वो है कि जो सिर्फ चेहरे से काम ले। आप पुराने एक्टर जितने भी उठा लें, पुराने एक्टर वो हमेशा डांस से काम नहीं लेते थे, वो एक्सप्रेशन से काम लेते थे। और जो एक्सप्रेशन से काम ले जाता है वो बहुत कामयाब। अच्छा, एक्टर होना इतनी बड़ी बात नहीं है जितना एक्टर को रजिस्टर होना बड़ी बात है। कि भाई आप रजिस्टर हो गए, लोगों की दिलों में आ गए, आंखों में आ गए, ज़हनों में आ गए, ख्यालात में आ गए, आपको देख के पहचाने भाई ये तो वो है। बिल्कुल, ये बहुत बड़ी बात है। जी जी जी, बिल्कुल। और आपका चेहरा तो माशाल्लाह से सदाबहार चेहरा है। जी, मुझे तो, मैं तो कह रहा हूँ ना, मैं चोरी भी नहीं कर सकता, पकड़ा जाऊंगा। भाई एक ही स्टाइल वाला बंदा आया था, क्या कहने जी। आशान सेठा था टिकटॉक ते अॼुकल्ह माना घटि नज़र था अचो, या असां वटि नथा अचो, छा चकर आहे, छा सीन आहे? असल में वरी जॉब जॾहिं खां जॉइन कई आहे। अच्छा। फायर एंड सेफ्टी में मां जॉब कंदो आहियां, प्राइवेट कंपनी में। सही सही। त उन खां पोइ माना थोरो घटि रुझान थी वियो टिकटॉक जी तरफ़। अच्छा। ठाहियूं अथा माना सही, वीक में 1 दफ़ो ईंदा आहियूं या 2 दफ़ा, बाक़ी घटि थी वियो आहे इलाही। सही सही सही। सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजो कमु, महिनत मज़दूरी पहिरीं ॻाल्हि आहे। टिकटॉक त ईअं मिड़ई शौक़ु आहे। फ्यूचर पहिरियों माना इम्पोर्टेंट आहे इंसान खे। सही सही सही। हाणे माना फॉलोअर तव्हांजा वधिया आहिनि या घटिया आहिनि? घटि थी विया इलाही। छो त कमु न कबो आहे, फॉलोअर घटिजी वेंदा आहिनि। चवंदा मरी वियो अलाए छा, या कुझु थी वियो आहे हिनखे, मरी वियो अलाए। बिल्कुलु, अलाह ख़ैर करे। पर वक़्तन ब वक़्तन ॾींदा रहो ऐं हुन में लिखंदा कयो त अभी में ज़िंदा हूं, अभी ज़िंदा हूं। ईअं न साईं? बिल्कुलु, माशाल्लाह साईं। ऐं गॾो गॾु तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हाणे तव्हांजा जेकी आहिनि से जेकी वीडियोज़ आहिनि उहे रखण जी टाइमिंग छा आहे? त ॾिसंदड़ चवनि त हिन जो वीडियो हिन टाइम ईंदो आहे, कॾहिं रखंदा आहियो? माना हिकिड़ी टाइमिंग सेट थियल आहे? बिल्कुलु टाइमिंग सेट थियल आहे। खोड़ सारा टिकटॉकर टाइम सेट करे रखंदा आहिनि। हर टिकटॉकर खे एनालिटिक्स में टाइम ईंदो आहे पंहिंजो। अच्छा। हुन में एनालिटिक्स चेक कमु, हुन में कंहिंमें 7 PM लिखियलु हूंदो आहे, कंहिंमें AM लिखियलु हूंदो आहे। बिल्कुलु, कॉल टाइम थी वियो। अस्सलाम वालेकुम। हेलो,
हलो आवाज़ अचे पियो? अस्सलाम वालेकुम या अली मदद। मौला अली मदद साईं वालेकुम आवाज़ साईं स्टूडियो ताईं पहुचाइजो। कीअं आहियो? ठीकु आहियो साईं? सब ख़ैर लॻो पियो आहे। इरशाद साहब अंसार खोसो ॻाल्हायां गुलशन अज़ीज़ कराची खां मिठा। साईं मुमताज़ साहब छा हाल अहवाल आहे? सब ख़ैर लॻो पियो आहे। असां टिकटॉक ठाहींदा आहियूं। अंसार पियो ॻाल्हायां मिठा। हाँ तव्हां बि टिकटॉक ठाहींदा आहियो? हा मिठा। वाह 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 साईं छा में ठाहींदा आहियो? छा हुन में मिलाईंदा आहियो? मोबाइल ते ठाहींदा आहियूं मिठा। मोबाइल ते ठाहींदा आहियो? अच्छा जी। सही सही सही। पोइ हाणे टिकटॉक ते फॉलोअर वधिया आहिनि तव्हांजा या घटिया आहिनि? तव्हांजो टिकटॉकर मौजूदु आहे तव्हांखे को नुस्ख़ो को ट्रिक ॾींदो? असां वटि साईं आहिनि 7,000 खनि फॉलोअर आहिनि। 2-3 हज़ार फॉलोअर आहिनि बाक़ी छा खपे? 3 किलो? वाह वाह 7,000 खनि आहिनि मिठा। वाह 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 वाह। कंटेंट कहिड़ो ठाहींदा आहियो? पाण पंहिंजो क्रिएट कंदा आहियो या कंहिंजे कंटेंट ते पाण ठाहींदा आहियो? पंहिंजो मिठा पंहिंजो ठाहींदा आहियूं बसि। हा साईं पंहिंजी ॿार जो त कम ई अथव साईं पंहिंजी ॿार। कुझु चवणु चाहींदव? को सवाल आहे? को पुछणु चाहींदव? आईडी ते अंसार कोसे नाले सां 786 नंबर ते। जी साईं अंसार कोसे मुंहिंजो नालो आहे। 786 नंबर ते उन नाले सां आईडी ठहियल अथई। अच्छा अच्छा। पोइ हाणे हुन छा कयूं? आईडी खे बंदि करायूं? न भाउ फॉलोवर वधायो न मिठा। हा हाज़ुर हाज़ुर। ॿियो को सवाल आहे पुछणो कंहिं दोस्त खां महिमान खां? सवाल वीआईपी शो जो ॾिसूं पिया सॼी होटल मुंहिंजी तव्हांखे सलाम कई। वॾी महिरबानी लख थोरा साईं लख थोरा। तव्हां क़ीमती वक़्तु असांजे प्रोग्राम में तव्हां कॉल कई। वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी। सो सुल्तान शाह साहब मोहम्मद यूसुफ ख़ास साहब तव्हां ॿई साईं गॾु ॻाईंदा आहियो? इहो हर वक़्तु गॾु ॻाईंदा आहियो या हिते अची करे पाण सेटिंग ठाही त अॼु गॾु था ॻायूं? प्रोग्रामनि में गॾु ईंदा आहियूं। अच्छा बाक़ी ॻाइण में मुंहिंजो अलॻि हूंदो आहे। मुंहिंजो अलॻि हूंदो अच्छा अच्छा परफॉर्मेंस। अलॻि अलॻि आइटम ॿुधाईंदासीं। अच्छा 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 जी हा। माशाल्लाह। हूअं माना अॼु हिते अलॻि अलॻि ॿुधाईंदो या गॾु ॿुधाईंदो? अलॻि ॿुधाईंदासीं अच्छा अच्छा पर हूअं गॾु हूंदा आहियूं ॿई। माशाल्लाह। कॾहिं खां भला इहो रागदारीअ में आयो? रागदारी में साईं असांखे 40 साल थी विया हूंदा। 40 साल थी विया आहिनि? पर शौक़िया पर टाइम कोन मिलियो अच्छा अच्छा जॉब जे करे या सही सही हाँ रिटायरमेंट खां पोइ कुझु मौक़ो मिलियो आहे त सही सही। हाज़िर थिया 40 सालनि खां वठी ॻायो था पिया। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उहो ज़मानो त माना 40 साल पहिरियां त केस्ट जो ज़मानो बि हुयो को जी हा। कढियो वियो एल्बम शौक़ में न? न पोइ एतिरो टाइम ई कोन मिलियो। अच्छा हा पर बसि दिलि में उहो शौक़ु करे करे किथे दोस्तनि में किथे थींदा हुआ प्रोग्राम उते वेंदा हुआसीं। बाक़ी स्क्रीन ते घटि आयासीं। सही 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 सही। पर हाणे त माना अचो था हाँ मौक़ो मिलियो। ईंदा रहिजो। जी हाँ आख़िरी वक़्त में ज़रूरी आहे इहे हिकु ॿ खड़ हणिजे। हा तव्हां पंहिंजो हाल वाल ॾियो साईं। तव्हांजो बि इहो ई हाल वाल आहे या तव्हांजो ॿियो अलॻि आहे को? मां जेको के इलेक्ट्रिक में साईं हूंदो हुउसि। अच्छा हुतां गोल्डन शेक वरिती। अच्छा हिन जे बाद वरी मुबारक अली ख़ान अकेडमी उस्ताद ज़फ़र अली ख़ान सही सही। नालो ॿुधियो हूंदो हा, हा। कंपोज़र पीटीवी जो। हा हुते असांजी अकेडमी आहे। हुते वञी शाम जो थोरो प्रैक्टिस वग़ैरह कंदा आहियूं। सही बाक़ी वेडिंग सेरेमनी ॿिया वैरायटी प्रोग्राम हूंदा आहिनि। सही सही सही। पोइ हुन में वञी परफॉर्म कंदा आहियूं। सही। जेको लाइक कंदा आहिनि वरी घुराईंदा आहिनि। वाह 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 वाह। जावेद साहब घुराई तव्हां घुरायो। साईं वॾी महिरबानी। पर तव्हां इहो ॿुधायो तव्हां नौकिरी छो छॾी? गोल्डन हैंडशेक छो वरितव? न सर बसि उहा माण्हू पिटींदा आहिनि ख़ासि तौर ते हिननि बिजली वारनि खे इन करे। मां हिन लाइ चवां थो त साईं हिन जो नालो वठंदो त माण्हू गारियूं न ॾियनि किथे तॾहिं मां चवां थो प्रीवियस हिन जो नालो वठणु थोरो पाण खे फासाइणु। सो उहो मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे हुनखे मूं चयो त यार ॻाल्हि इहा आहे त बिजली जॾहिं बंदि कंदा आहियूं न त पोइ असां तव्हांखे वॾियूं दिलि सां दुआऊं कंदा आहियूं। त उन वरी चयो त को मसइलो न आहे। असां जॾहिं बंदि कंदा आहियूं नी तव्हांखे दुआऊं ॾेई बंदि कंदा आहियूं। साईं इलाही किनी पोज़ीशन वॾो मसइलो आहे। तंहिंखां मतिलबु मूंखे सुठो न लॻियो। हा क्लियर करे छॾियो। सही सही। पिटियूं बराबरि इलाही आहिनि। सही सही। बहरहाल चङो त जेको वक़्तु टाइम पास हा कयो साईं हाणे बसि टाइम इहा अकेडमी आहे बसि उहो प्रोग्राम में वेंदा आहियूं। सही। वाह वाह। प्रोग्राम मिलनि था या ईअं दोस्तनि संगत में वञो था? न न इलाही प्रोग्राम वेडिंग सेरेमनी थियो बर्थडे थियो जहिड़ो कहिड़ा बि प्रोग्राम हुजनि ऑर्गेनाइज़र कॉल करनि था असीं हलिया था वञूं। सही सही। पोइ हाणे कलाम तव्हां ॿिन्ही मां पहिरियों केरु ॿुधाईंदो साईं? यूसुफ साहब ॿुधाईंदो। हाँ नहीं वाह वाह कयो। पोइ असां जी त तव्हां ॾिया। अली भाई इजाज़त है एक सॉन्ग सुनने थे फिर बाद में। जंहिं दिल पीता इश्क दा जाम जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्त मस्त मदाम जंहिं दिल पीता इश्क दा जाम जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्त मस्त मदाम हक मौजूद सदा मौजूद अला हक मौजूद सदा मौजूद ओ हक हक ओ हक हक हक
ते मंसूर चढ़ा सूली ते मंसूर चढ़ा अन्नल हक कलाम मौला अन्नल हक कलाम अन्नल हक कलाम मौला अन्नल हक कलाम जहाँ दिल पीता इश्क दा जाम सौ दिल मस्तो मस्त मुदाम हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद पंजतन पाक हिमायत मेरी पंजतन पाक हिमायत मेरी पंजतन पाक हिमायत मेरी हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम जहाँ दिल पीता इश्क दा जाम सौ दिल मस्तो मस्त मदाम हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद दरसाया दे सवे सिपाही दरसाया दे सवे सिपाही दरसाया दे सवे सिपाही सच्चल खास गुलाम मौला सच्चल खास गुलाम सच्चल खास गुलाम मौला सच्चल खास गुलाम जहाँ दिल पीता इश्क दा जाम जहाँ दिल पीता इश्क दा जाम सौ दिल मस्तो मस्त मुदाम हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद वाह साईं वाह जंहिं दिल पीता इश्क दा जामे दर साईं दे सवें सिपाही सचल ख़ास गुलाम जंहिं दिल पीता इश्क दा ॾाढो सुहिणो कलाम दराज़नि जी तूल हज़र सचल सुरमस रहमतुल्लाह अलैह जो ॿुधोसीं ॾाढो ज़बरदस्त ख़ासि साहब ख़ासि इनायत कई असां ते ॾाढो सुठो कमाल सां ॿुधाईं हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं मोटी ईंदासीं त कंटिन्यू कचहरी रहंदी तव्हां बि गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था असांखे ॾाढो सुठो कलाम मोहम्मद यूसुफ ख़ास साहब ॿुधायो पिए ऐं ख़ास साहब जो आवाज़ एतिरो त साईं अली भाई खे बणी अली भाई बहुत अच्छा लगा आपको मेरे ख्याल में आप फिर तारीफ कर रहे थे वो ख़ास साहब ने सुनी नहीं नहीं मैं कह रहा हूँ कि मैं इनसे ये कह रहा था कि अगर आप पे मेहदी हसन साहब की आवाज़ बहुत सूट करेगी अगर अब मेरी ख्वाहिश है कि अगर कोई आपको मेहदी हसन साहब का याद हो तो वो सुनाती वैसे बड़ी मैंने कभी ख्वाहिश जाहिर नहीं की लेकिन फर्स्ट टाइम कर वैसे फरमाइश बड़ी मुश्किल है मेहदी साहब नहीं ये गा लेंगे मेरा ख्याल है कोई एक तो गा ही लेंगे आप जी कर लेंगे इंशाल्लाह चलें जी ताबेदार है सर हाँ नहीं गा लेंगे ना इंशाल्लाह सही से वाह वाह सो अली भाई कुछ यादें मोहम्मद अली भाई की शेयर करें उनके साथ मुलाकातें भी होती थी आप सर मेरी पहले भी तज़किरा कर चुके हैं लेकिन जो अभी देख रहे हैं उनको भी पता चले मैं अभी आपको एक बात बताऊं कि जैसे अभी ज़ेबा भाभी का ऐसा उनको अभी स्टैंड डले आपको पता है अटैक हो गया था उनको और वो बेचारी कराची आने वाली थी तो वो स्लिप हो गई तो थोड़ा सा उनकी चोट लगी यहाँ पे नहीं तो मेरी उनके साथ यहाँ पे मुलाकात थी अभी तकरीबन 3 दिन पहले अच्छा अच्छा और अभी क्योंकि वो अब जो उनकी जो सहेली है जो मेरी बहन बनी हुई परवीन जलाल वो जा रही हैं अब
लाहौर, तो वो कहने लगे मैं वहीं से कमेंट लेते आऊँगी फिर ज़ेबा से। अच्छा। तो अली भाई का तो देखें, मैंने अभी बात हो रही थी परवीन बाजी से मेरी परसों, मैंने कहा परवीन बाजी कुछ तो बताएं आप अली भाई का, आप तो ऐसे तस्करा करती हैं, कोई बात ही नहीं है। कहने लगी एक दफ़ा मैं सुबह में उठी तो देखा तो चाय बना रहे हैं किचन में। अच्छा। वो कराची में यहीं ठहरते थे, बेटी बनाया हुआ था परवीन जलाल, चौधरी खलीकुज़्ज़मा की जो बहू है उनकी बात कर रहा हूँ सही, मैं, इनके नाम से रोड है। चलें यहीं से कंटिन्यू करें, कॉल ले लें अगर जी इजाज़त हो। प्लीज़ प्लीज़। तो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा नीरमोहन चांडी को ॻाल्हायां, कराची कोरंगी गांव। साईं साईं चांडिया साहब कीअं आहियो, ठीकु आहियो? सर ख़ुशि अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ख़ैर? बिल्कुलु ज़बरदस्त। छा चवणु चाहींदव, प्रोग्राम ॾिसो पिया? साईं प्रोग्राम ॾिसो पिया, ज़बरदस्त प्रोग्राम असां डेली ॾिसंदा आहियूं। महिरबानी साईं, लख थोरा। छा चवणु चाहींदव? अॼु कुझु पुछणो आहे त महिमान खां पुछो। साईं महिमाननि खे असां भली करे चवंदा, टाइम कढियऊं, असांजी दिलि ख़ुशि कयूं, प्रोग्राम में शामिलु कंदा, या वॾी उन्हनि जी महिरबानी, ख़ुशि हूंदा, अलाह ख़ुशि कंदुनि। महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी। साईं ॿियो ख़ैर आहे? साईं ॿियो सभु ख़ैरु आहे, तव्हां ॿुधायो, तव्हां ॾे ख़ैरु आहे? शुक्र आहे, शुक्र आहे। बस हीअं मिड़ेई सिक लॻी, बस प्रोग्राम में शामिलु करणु आहे असांजो, थोरो दुआ सलाम करे वठूं। साईं यार प्रोग्राम असां डेली ॾिसंदा आहियूं, ख़ुशी सां ॾिसंदा आहियूं, तमामु असांखे पसंदि ईंदो आहे। वॾी महिरबानी आहे तव्हांजी साईं, तव्हां ॾिसंदा आहियो। जेकॾहिं टीवी ते न ॾिसो त यूट्यूब ते अची वेंदो आहे, शाम जो 3-4 वॻे उते बि ॾिसंदा कयो। जी जी जी, बस ॾिसंदा आहियूं। मिस थी वेंदो आहे न कॾहिं कॾहिं, जी जी कॾहिं कॾहिं मिस थी वञे त पोइ यूट्यूब ते बि अची वेंदो आहे। जी जी, यूट्यूब वरी असां हलायूं न, असांखे शौक़ु शवाब कयूं न। अच्छा अच्छा, हलो ठीक है, बड़ी मेहरबानी। ठीक ठीक है, मेहरबानी, बड़ी मेहरबानी। हाँ तो सर बता रहे थे आपकी चाय खुद बनाते थे अली भाई? जी, तो वो सुबह में उठी तो देखा तो अली भाई जो है वो किचन में जो है वो चाय बना रहे हैं। तो उन्होंने कहा कि अली भाई आप, ये मैं आपको उस दौर की बात बता रहा हूँ, ब्लैक एंड वाइट दौर। सही सही। जब उनका एक पीक था। सही सही। तो उन्होंने कहा कि अली भाई आप ये ना करें, शर्मिंदा। तो कहने लगे चल पागल हो रही है, तू मेरी बेटी है और मैं अपनी बेटी के घर में चाय बनाऊँ तो क्या है। तो वो कह रही थी कि वो खाना भी ऐसे खुद ही निकाल के खाते थे। मैंने कहा यार उनके इतना रोब था, इतना उनका दबदबा था, बड़ा नाम था, एक बड़ा नाम था। तो वो कहने लगी नहीं, फिर वो सादा भी ऐसे थे। अच्छा, ज़ेबा भाभी की कभी अली भाई से देने लेने में नहीं बनी। अच्छा, ये मैं आपको नई बात आज बता रहा हूँ कि एक साहब आए कि जी अली भाई मुझे 50,000 रुपए की ज़रूरत है, उन्होंने निकाले और दे दिए। तो ज़ेबा भाभी उस पर कहती थी कि आप मुंह उठा के क्यों दे देते हैं। तो वो कहते थे देखो इसको अल्लाह ताला ने भेजा है, अब अल्लाह जाने मैं जानूँ, तुम बीच में क्यों बोलती। सही बात है। तो इसलिए अल्लाह पाक ने फिर उनको बड़ा मकाम भी दिया। उसी हिसाब से नमाज एक्टर तो आप देखें कितने थे, लेकिन जो मकाम अल्लाह पाक ने उनको दिया। और मैं समझता हूँ मैं बहुत खुश नसीब हूँ। अक्सर लोग मुझे शर्मिंदा भी करते हैं कि तुम हो क्या, तुम्हारे लोग ये भी कहते हैं मुझे कि आप मोहम्मद अली की कॉपी है, मोहम्मद अली ने तो बहुत काम कर लिया, आप क्या है, आप तो खुद तो कुछ भी नहीं है आपका। तो मैंने कहा ना मैंने चेहरा खुद बनाया, ना मैंने हाइट खुद बनाई है, और ना मैं कॉपी करने की कोशिश करता हूँ। जब आप कहते हैं तो मैं करता हूँ, वरना तो मैं सिंपली बात कर रहा हूँ अभी भी बैठा। अब अगर कोई अदा मिलती है तो उसमें मेरा क्या कसूर। तो ये सब अल्लाह की। लेकिन मैं ये कहता हूँ कि आप बिलीव करें भाई कि जो शोहरत मैं समझता हूँ कि मुझे सीरियल्स में काम करके भी शायद नहीं मिलती जो अभी मिली है। सही बात है। सिर्फ चेहरे के ऊपर, उनके चेहरे पे। तो अब मैं कभी कभी ये सोचता हूँ जब मेरी इतनी इज्जत है कि लोग यहाँ सर रख के रोते हैं, खुदा पाक की कसम यहाँ सर रख के रोते हैं, कहते हैं कि अली भाई आपको छोड़ के चले गए अपनी सूरत में। इससे बड़ा एजाज मेरे लिए और क्या होगा। सही सही सही। तो ये बहुत बड़ी बात है। वो शख्स पता नहीं क्या था क्या नहीं था, अल्लाह जानता है। वो बिल्कुल ही अलग चीज। बड़े अच्छे आदमी थे, देने वाले थे। आपने बताया था पिछली मर्तबा के कोट भी अपना उतार के किसी को दे दिया था। हाँ बिल्कुल, यकीन माने, बिल्कुल 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 कोट भी उतार। सर्दी में यानी अगर एक शख्स को पहला चेक मिला रेडियो का 10 रुपए का, उसमें लंडा का कोट लिया। इरशाद भाई जो उनके बड़े भाई थे, उन्होंने कहा कि यार अली खूबसूरत आदमी तो थे कि यार तुझ पे तो बड़ा जैसा है। 15 मिनट के बाद कोट गायब। तो फिर पूछा, उन्होंने कहा अरे तुमने कोट का क्यों उतार दिया। कहने लगे यार वो एक आदमी जो है वो सर्दी में लेटा हुआ ऐसा ऐसा कर रहा था, मैं उसके ऊपर डाल के आ गया। ये पहले चेक की बात कर रहा हूँ मैं आपको। तो जब आप देखें कर भला सो हो भला। सही बात है। जब आप किसी का भला करेंगे तो अल्लाह पाक करेगा। मेरा भी है, खुदा की कसम। मेरी भी वाइफ तो मुझसे इस चक्कर में रहती है। मैं कहता हूँ यार मेरे बीच में नहीं बोला करो, मैं जो है देता हूँ, मैं देता हूँ तो लेता हूँ। वाह, देता हूँ इधर, देता हूँ इधर आता है। सही बात है, बात खत्म। अल्लाह के साथ जो है ना वो बस मेरा उस पर ईमान है कि आप किसी के काम आएंगे, अल्लाह आपके काम जरूर आएगा। वाह वाह, क्या कहने क्या कहने। आशान सितारा अब तव्हांजी शायरी भी ख़बर पई आहे त कयो था, पाण कयो था या कंहिंजी खणी आया हो?
बस ये पाण कई आहे ये हिकिड़ी पाण कई आहे। अच्छा ये छा कई तो थोड़ी ॿुधायो असांखे ॿुधायूं तव्हांखे थोरी। ॿुधायो ख़बर पए। मां बुलबुल नाया ए भंवरा मां बुलबुल नाया ए भंवरा हिकिड़ी गुल जी आस रखां हा ये सिंध समूरी पंहिंजी आ सिंध रखां या साह रखां। वाह नहीं वाह बस बस एतिरो ई लिखियो आहे। बिल्कुल एतिरी वाह एतिरा साल लगाया हुआ इतने साल न लगाया। जी सर ये ताज़ा ताज़ा शायरी। अच्छा ये एक शेर था मतलब। हाँ, अभी तक एक ही बनाया है वो जो एक बनाया नेक बनाया। अच्छा मैं भी अपना एक शेर सुना दूं वाह जी आपको वाह। कि राहत तो फ़कत प्यार का मोहताज है वरना, हाँ राहत तो फ़कत प्यार का मोहताज है वरना, आ जाए जो जिद पर तो मुड़कर नहीं देते। वाह 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 क्या कहने क्या कहने। ये राहत भाई वैसे कहते हैं कि नाम का बड़ा असर होता है। जी तो राहत आपका नाम है, राहत मिलती है या मिली है देखिए सुकून। ये हकीकत मैं आपको बताऊं ये नाम का बहुत असर है कि मैं आराम ज़्यादा करता हूँ और ये फैक्ट है नाम का असर होता है, ये बिल्कुल फैक्ट है, इसमें कोई शक नहीं सही बात है कि मैं असरअंदाज होता है नाम। असरअंदाज होता सही, सही। है, ये बिल्कुल बिल्कुल अपनी जगह सही बात है। और जैसे अभी मैं यहाँ शो पर आ रहा था रात में जावेद का फ़ोन आया तो अब मैं ये 10 दफ़ा तो मैं सोच रहा हूँ यार जाऊँ नहीं जाऊँ जाऊँ नहीं जाऊँ जाऊँ नहीं, ये मेरी सुस्ती है और फिर मैं चला जाता हूँ जहाँ जाता हूँ काम दिखा के आ जाता हूँ टाइट। सुस्ती में राहत है हाँ ये कहीं तो लेकिन मैं मतलब ये ज़रा सी सुस्ती होती है, वैसे नाम का असर होता है, सही ये बात सही। फैक्ट है। वाह 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 क्या कहने कोई क्या शक कहने। अच्छा तो मुझे ये बताएं वैसे रूटीन क्या है आपकी, कब उठते हैं कब जागते हैं? देखिए सुबह में मेरा ये सुस्ती का आलम जरा बता दें हमें ना। मैं सुस्ती का आलम अभी तो ये बता दूं आपको कि जिस दिन छुट्टी होती है उस दिन तो मैं घर पे सोता रहता हूँ तकरीबन। मेरी एक ही बेटी है और तो कोई है नहीं, औलाद मेरी एक ही बेटी है। अच्छा और वो डॉक्टरी कर रही है और ये उसका लास्ट ईयर है। अच्छा माशाल्लाह। तो जाहिर सी बात है तमाम घर के काम मुझे करने पड़ते हैं। अच्छा, अच्छा। मैं खुद ही करता हूँ सारे सही सही। तो जैसे तो बाहर खुद जाते हैं सब्जी वगैरह खुद लेते सब हैं? सब सब खुद हैं। तो लोग देखते हैं जो कहते बिल्कुल- होंगे सर आपको कहीं देखा है? मुझे तो पता ही नहीं लगता, मैं यहाँ सब्जी में कह रहा होता हूँ यार ऐसा करो ये जरा सा ऐसा करो, तुरई देना इतने में किसी ने यहाँ से बना ली। हाँ हाँ अब मैं कहता हूँ वो देना इतने, मुझसे पूछते ही नहीं, हाँ हाँ वो बना बना के चले यार, सही 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 तो मुझे तो पता ही नहीं लगता। सही बात है। तो उसके बाद फिर शो पे इस वक्त मैं ज़्यादा तवज्जो दे रहा हूँ क्योंकि मैं बेक वक्त 3 जगह से लाइव जाता हूँ, इंस्टाग्राम से अच्छा और फेसबुक से और यूट्यूब से। सही। तो उस पर मैं बहुत तवज्जो दे रहा हूँ, उस पर मेरे बहुत बहुत अच्छा मेरा शो चल रहा है। ये अच्छा किया आपने कि जिद्दत को अपना लिया। जी, जी, जैसे ये है कि पुराने जो भी सीनियर जो एक्टर्स हैं उनको पता ही नहीं कि मोबाइल कैसे चलाते हैं। सही बनाऊँ मैं बता रहा हूँ मैं जी, आपको। जी। फेसबुक पर पता नहीं है, इंस्टा का कोई खास पता नहीं, कोई खास इल्म नहीं है। अभी उनके पास छोटा मोबाइल होता है कीपैड वाला। तो आपने ये बड़ी अच्छी बात बताई और अच्छी बात की है कि आप जिद्दत में अपने आप को देखिए आप डाल दिया आपने। हाँ? हीरा को तो जानते होंगे आप, हीरा मानी जी जी इस वक्त की टॉप की हीरोइन है जी। वो। अच्छा वो बिल्कुल मेरी बहन बनी हुई है, मेरा घर में बिल्कुल ऐसे ही जैसे आपके साथ सही, मतलब सही। बिल्कुल। तो मानी ने मुझसे कहा था तकरीबन जब मैं मानी का ड्रामा कर रहा था, मानी ने कहा अली भाई मैं आपको बताऊं कि आपने अब जड़ अब पकड़ लिए पहले से ही, सही सही क्योंकि आगे आने वाला वक्त जो है सोशल मीडिया का, सही बात है। और आपने पहले से ही पकड़ लिया। और सोशल मीडिया पे जो नहीं है समझो तो कि इस दुनिया में ही नहीं है। भाई बिल्कुल आप भी आजकल देखें- का ये ट्रेंड चल रहा है कि अच्छा, भाई मैं- लोग ढूंढते हैं सोशल मीडिया पे, नहीं है तो इसका मतलब है नहीं है। हाँ। जैसे अभी ये दोस्त बता रहे हैं कि लोग समझ रहे हैं कि मर गया पता नहीं कहाँ हाँ, नहीं, ये है ही नहीं भाई, ये नजर ही नहीं आ रहा fact इतने दिनों से। हाँ? मैं बताऊं कि मेरा एक जानने वाला है वो ड्रामे में काम करता है, तो वो ड्रामे का क्लिप डालता है उस पे फेसबुक पे। अच्छा तो अब क्योंकि लोग इतना टीवी ज़रा कम हो गया देखना, क्योंकि हर के आदमी मोबाइल है, बल्कि ये प्रोग्राम भी अभी कट शट के वीडियोस की सूरत में उस पर ज़्यादा सोशल देखा मीडिया पे जाएगा, है ना? सही बात है। हाँ? तो अब क्या है कि वो उस पे उसका क्लिप डल जाता है तो उसको लोग देख लेते हैं। अगर ये चीज़ होती नहीं तो बस किसी ने देखा किसी ने नहीं। सही सही सही। वैसे ये अच्छी बात है, हाइप मिल गई है देखिए ये आर्टिस्टों मैं को, सबको आपको भाई बताऊं कि इस घर वक्त बैठे अपने हाथ में हर कोई लेके मोबाइल देख रहा मैं कह होता रहा हूँ है। ये टेली कम्युनिकेशन का एक हिस्सा है, सही ये बहुत बड़ा हिस्सा है। सही। और थोड़ा सा उनमें यह है टेली कम्युनिकेशन। और आज उसका डे भी है, वर्ल्ड टेलीकम्युनिकेशन डे भी है आज। अच्छा हाँ। अच्छा इत्तेफाक है, मुझे नहीं पता। तो थोड़ा सा गांव देहात में इनको चाहिए कि उस तरफ थोड़ी सी तवज्जो सही दें। सही। और क्योंकि देखिए टेली कम्युनिकेशन पे जो है बहुत बड़े बड़े बिजनेस होते हैं, सही बात है। जिससे आप क्योंकि पूरा काम ही आजकल ऑनलाइन हो गया है। पूरा अभी काम 3-4 दिन नेट बंद थी जी जी तो जी, अब सारे आप ऑनलाइन देखें, वाले बेचारे वो बड़े फाकाकशी में थे। फाका कशी में थे। सच्ची बात ये कि उनका कारोबार वो ठप था। बिल्कुल बिल्कुल। और ये लोग तो इतने माजरत के साथ ये इतने आराम से बंद कर देते हैं जैसे कोई बात ही नहीं है। सही बात है। यानी खुद उन कंपनियों का अरबों रुपए का लॉस हो रहा था, हो रहा। सर आजकल ये है कि नेट बंद समझो कि सांस बंद है, इंसान। सांस बंद है, नहीं होता। आप घुटन believe होती है, करें। घुटन होती है, बंदा परेशान
परेशान होता है कि क्या यानी करें। आप ये देखें, ड्रामे में अगर कोई हीरोइन है, कोई हीरो है, सही। उसको जरूरत भी नहीं है, लेकिन मोबाइल आपको हाथ में मिलेगा। सही, एक कॉलर लेते हैं अली भाई। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। अच्छा कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे जी? साईं मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कीअं आहियो ऐं केरु पिया ॻाल्हायो? साईं मोहम्मद अनवर बलोच झांगारनि खां ॻाल्हायां पियो। झांगारा बाजारा? जी सर, बिल्कुलु झांगारा बाजारा, बिल्कुलु इहो ई। वाह वाह, इहो झांगारा बाजारा हिकिड़ो ई आहे या अलॻि अलॻि आहिनि वेझा वेझा आहिनि? साईं अलॻि अलॻि आहिनि, झांगारनि जो ॻोठ अलॻि आहे, बाजारनि जो ॻोठ अलॻि इहो लॻे थो त वेझा आहिनि। आहे। जी जी, ॿिनि 3 किलोमीटरनि जो फ़र्क़ु आहे। सही सही, असांजो हेॾे दोस्त बि आहे शाइर रजब बुगियो साहब। अच्छा, बिल्कुलु साईं, बिल्कुलु 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 ॾाढो सुहिणो शाइर आहे। बुगियो साहब आहे ऐं बिल्कुलु आहिनि। बिल्कुलु ऐं बिल्कुलु। माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया जी सर। ऐं तमामु सुठो। ऐं मोहम्मद अली साहब जेको वेठो आहे पंहिंजो आहे सॼो सेम मोहम्मद अली जहिड़ो। सॼो टाइम हिनखे ॾियूं न साईं। हा बिल्कुलु, हा बिल्कुलु, मतिलबु सॼो मामलो हुनखे सूरत जे लिहाज़ सां जेको हुनखे ठाहियो आहे, सॼो मोहम्मद अली जहिड़ो आहे। सही, त पोइ असां उथी वञूं भला, छा ख़्यालु आहे? जी साईं। असां उथी वञूं? न न न न, तव्हां कीअं वठंदो? तव्हांजो प्रोग्राम आहे, तव्हां कीअं वठंदो? अच्छा अच्छा, अलाए साईं चओ त माशाल्लाह हुनखे अलाह साईं जेको हिकिड़ो ठाहियो आहे जहिड़ो सॼो मोहम्मद अली जहिड़ो। मोहम्मद अली सां मुंहिंजी रूबरू मुलाक़ात थियल हुई। साईं साईं मोहम्मद अली बाक़ाइदा पाण सही सलामत ॾिसो असां वटि गॾु आहे। अलाह साईं, बिल्कुलु गॾु आहे, बिल्कुलु गॾु आहे। अलाह साईं जो तोहफ़ो आहे बि असां लाइ। बिल्कुलु इहो हक़ीक़त आहे। पोइ मोहम्मद अली साहब जो कोई डायलॉग वग़ैरह पुछंदो, छा कंदो? सवाल को आहे साईं सां मुखातिब थियो न? साईं खे बस अस्सलाम वालेकुम चवंदासीं। जी वालेकुम सलाम भाई, कैसे हैं आप? अभी तक मेरी समझ में नहीं आया। अभी तक मेरी माशाल्लाह आपको हमने देखा, हमें मोहम्मद अली याद आ गया अपना। बहुत बहुत शुक्रिया सर, बहुत बहुत शुक्रिया। इतनी बातें आपने मेरे मुतालिक की, मैं समझा नहीं अभी तक, जरा दोहरा दीजिए आप। ये मतलब मैंने आपको देखा, मुझे मोहम्मद अली साहब याद आ गया जो अपना फिल्म वाला अदाकार था। जी जी जी, बिल्कुल बिल्कुल, बहुत बहुत शुक्रिया सर, बहुत बहुत। मुझे ऐसा याद आ गया कि समझो कि मोहम्मद अली साहब बैठे हुए। बस वो मैंने रूबरू भी देखा था उसको। जी जी जी। हेलो जी जी जी। हेलो जी जी, मैं सुन रहा हूँ। हाँ माशाल्लाह, अल्लाह आपको भी सेहत दे, तंदुरुस्ती दे, और आपको भी जो है ना, हमारी दुआएं आपके साथ। जी जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक आपको सलामत रखे, अल्लाह पाक आपको सलामत रखे। एक शेर सुनाऊंगा सिंधी में मैं। जी जी सुनाइए। जी जी। न चाहींदे बि तोखे चाहे वेठासीं, न चाहींदे बि तोखे चाहे वेठासीं, सूरत दिल में समाए वेठासीं। वाह प्यार करण जी आदत न हुई असांखे, पर अलाए छो तोसां दिल लगाए वेठासीं। समझ में तो नहीं आया होगा, वो वाह वाह कर सकते हैं। अच्छा था। नहीं फिर भी बता दीजिएगा। लेकिन ये कह रहे थे हमारे कॉलर, बहुत शुक्रिया जी, बड़ी मेहरबानी था असें प्रोग्राम में कॉल कह रहे थे कि सारा टाइम आज मोहम्मद अली भाई को दें आप। तो मैंने कहा हम उठ जाएं, फिर हम क्या करें? बता दें क्या करें हम, यानी आप बैठे रहें लेकिन टाइम इनको दे दें। अच्छा सो एक अच्छा सॉन्ग सुन लेते हैं, उसके बाद जी 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 प्लीज कंटिन्यू रखेंगे गुफ्तगू को। असां हिन वक़्तु सुल्तान शाह साहब खे गुज़ारिश कयूं था त उन जो मिठड़ो आवाज़ बि शामिल हुजणु घुरिजे ऐं कलाम साईं ॿुधाए। जी साईं। ओ मैया जिए लपी मांदी थी न माधवी, तुझो अलावी ताहे सवन मरण जा दुखड़ा एक लहजे मंजलाए, एड़ो ही मालिक आए जेको मांद पुजांदई मारी। वो सारियो सांगियड़न के अखियूं रोज़ रुवन, वो सारियो सांगियड़न के अखियूं रोज़ रुवन, अखियूं रोज़ रुवन, दिल में दर्द उठन, सारियो सांगियड़न के अखियूं रोज़ रुवन। विसारिया सुमरा, ये विसारिया सुमरा,
अगियूं शाहूं लतीफ़ चयो पिठ जो ॻोठ लतीफ़ चए खून शाहूं लतीफ़ चयो मुर्शिद ॻोठ लतीफ़ चए विछड़ा शाल मिलन सारियो तांगियरनि खे अखियूं रोज़ रुअन वो अखियूं रोज़ रुअन अखियूं रोज़ रुअन हो सारियो सांगियरनि खे अखियूं रोज़ रुअन हो सारियो सांगियरनि खे अखियूं रोज़ रुअन वाह साईं वाह वाह सुल्तान ज़ादा वाह वाह पहिरियां पाण हज़रत सचल समस्त जो कलाम ॿुधोसीं वरी हाणे शाह भिटाई जो कलाम ॿुधोसीं मज़ो अची वियो ऐं जेकी हीअ कलाम साईं सलेमान शाह ॻायो आहे साईं ॾिसो पुराणियूं तिर्ज़ूं या पुराणियूं धुनूं जेके आहिनि छा ॻाल्हि आहे उहे छा ॻाल्हि आहे माना केॾियूं मिठियूं धुनूं आहिनि मिठियूं केॾियूं ज़बरदस्त धुनूं आहिनि ऐं इहा तिर्ज़ ॾाढी भली आहे उनखां पोइ त वरी हिकिड़ो ॿियो कलाम हिन ते मक़बूल थियो माण्हू खे ख़बर हाणे पई हूंदी त असुली तिर्ज़ इहा आहे मक़बूल इहो कलाम थियो जानी मूंखे मारे छॾियो तुंहिंजे हिन कारे वॻे मक़बूल उहो घणो थी वियो नई जनरेशन में असुली गानो इहो आहे ॾिसो केॾियूं सुठियूं कंपोज़िशन उस्तादनि जी महिनतुनि खे सलाम आहे मिठियूं कंपोज़िशन्स आहिनि बरहाल हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सिंध में वरी तव्हांखे भलीकार चऊं था राहत अली भाई सां ॾाढी ज़बरदस्त कचहरी थिए पई आफियर बि ॾाढो मज़ो पिया कयूं असीं सो मूं चयोमांसि त आनियर इहो जेको हाणे कलाम तव्हां ॿुधायो आफिर ॾाढो ज़बरदस्त कलाम ॿुधायो अथई तव्हां बि ॿुधी वठो रात भाई आपको माइक दे रहा हूँ ये जो आप अभी आफिर बता रहे थे ना किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना किया है जो प्यार तो पड़ेगा रख दिया कदमों में नजराना कबूल कर लो हाय हाय कबूल कर लो देखो ये फजाएं ये रुत ये नज़ारे छोटी सी ये वारे भी कितनी हंसी है देखो ये फजाएं ये रुत ये नज़ारे छोटी सी ये वारी भी कितनी हंसी है कैसे जाने तू मैं तुझे ओ जाने वाले मेरा दिल मेरे ही वजन नहीं है कहाँ चले छोड़ के अधूरा फसाना रख दिया कदमों में दिल नजराना कबूल कर लो हाय हाय कबूल कर लो अब इसमें मैं आपको 2 शेर दूंगा मोहम्मद अली का शेर दूंगा इसी गाने में ये देखिएगा आंखों में हया के गुलाबी से ये डोरे धीरे धीरे अब तो मचलने लगे हैं आंखों में हया के गुलाबी से ये डोरे धीरे धीरे अब तो मचलने लगे हैं अंगड़ाई लेते ये जल्दी में तुम्हारे मेरी नजरों लगने लगे हैं अब कोई और न चलेगा बहाना रख दिया कदमों में दिल नजराना कबूल कर लो हाय हाय कबूल कर लो किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना
रख दिया कदमों में दिल नजराना कबूल कर लो, हाय हाय कबूल कर लो, हाय हाय कबूल कर लो। वाह जी वाह, कबूल है सर, कबूल है सर, कबूल है सर, 3 मरतबा कह दिया। अच्छा, बड़ी देखें मीठी कंपोजिशन भी थी, लेकिन आपकी आवाज़ भी बड़ी मीठी थी। उस मतलब वो फिल्मी दुनिया में चले गए हम, ऐसे लग रहा था कि वो फिल्म स्क्रीन पे चल रही है हमारे। थैंक यू सर, तो बहुत ही अच्छा गाया आपने, माशाल्लाह बहुत से। शुक्रिया, बहुत शुक्रिया। तो ये गायकी का शौक कैसे हुआ, किस तरह से बेसिकली तो मैं सिंगर ही हूँ, अच्छा और मैं हारमोनियम तकरीबन 22 साल से प्ले करता हूँ खुद ही, अच्छा, खुद ही वाह, हारमोनियम में वाह, जानता वाह। हूँ। मैंने start singing और भी आपकी किया आपने। इत्तला के लिए मैं बता दूं आपके शो पे कि महनाज जो थी गुलकारा, उनको अपनी शायरी कंपोजिशन में मैं गवा चुका हूँ। वाह, क्या बात अपनी है। शायरी अपनी कंपोजिशन में डायरेक्शन पे गवा चुका हूँ। वाह वाह, बकायदा। मतलब कंपोजर भी हैं आप, जी अल्हम्दुलिल्लाह। क्या कहने जी। और फिर क्योंकि मोहम्मद अली साहब की जब छाप लगी मेरे ऊपर, सही तो फिर मैं ड्रामे की तरफ चला गया। सही सही सही। तो फिर साहिल लोधी ने मुझे बुला लिया, फिर मानी ने बुला लिया, फिर निदा ने बुला लिया। तो इस तरीके से फिर मैं करता रहा फिर तो जफर ने बुला लिया, फिर जफर ने बुला फिर लिया। हमने बुला लिया। आपके सबसे ज्यादा बुलाया जाता मुझे, और मैं मना भी नहीं करता और अच्छे ना लगते हैं करूंगा आप, कभी। अच्छी लगती मोहब्बत है आपसे सर हमारी। प्यार है तो आशा नवा तू भी पंहिंजो शौक़ु पूरो कर, तोखे बि ॻाइण जो थोरो आहे शौक़ु। सभिनी ॻायो त असां इहो तूं बि असांजे मथे में थोरो ईअं माना करार ॾे भला, सूर थो चवंदा जी। ॿुधाईंदासीं। हा ॿुधाए ॿुधाए, माइक माइक ॾियईं ॾियो त ईअं। सफ़ा असुली ॻाईंदे या? असली ॻाईंदासीं। वाह वाह, मास्टर मंज़ूर कलाम। हा थोरो ॻाइजांइ। थोरो। हा मूंखे यार रोवण ॾियो, मूंखे यार रोवण ॾियो, मूंखे यार रोवण ॾियो, मुंहिंजो न कयो उल्को, और दिल जो कयो हल्को, अखिड़नि खे वसण ॾियो, मूंखे यार रोवण ॾियो। यार इहो कलाम कई मूंखे यार रोअण ॾियो, असांखे वरी खिलण पियो अचे। हिम्मत तो की ना कभी। हिम्मत की, वैसे अच्छा गाया, लेकिन हिम्मत मर्दा मदद खुदा, ऐसा ऐसा होता है। लेकिन वो जो अपने साथी लेके आए ना, वो साथ में उसका दोस्त आया, जैसे ही गाना शुरू किया उसने, उससे हंसी निकल गई। हाँ लेकिन सर आपने मेरी ख्वाहिश पूरी करानी है, ये मेहंदी हसन का कोई भी चाहे छोटा सा सुना दे, सुनना है मुझे। सर ये इनकी ख्वाहिश है सर, आप ख्वाहिश समझते हैं ना सर। हाँ तो थोड़ा सा ऐसे ही बगैर सादगी सुना दो, कोई मसला नहीं। हाँ मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो, ये भी है। कुछ भी सुना ले। हाँ मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो, मुझे तुम कभी भी भुला न सकोगे, न जाने मुझे क्यों यकीन हो चला है, मेरे प्यार को तुम मिटा ना सकोगे, मुझे तुम नजर से। वाह जी वाह वाह, क्या कहने, क्या कहने, क्या मेरी याद होगी जिधर जाओगे तुम, कभी नगमा बनकर, कभी बन के आंसू, कभी नगमा बनकर, कभी बन के आंसू, तड़पता मुझे हर तरफ पाओगे तुम, शमा जो जलाई है मेरी वफा ने, बुझाना भी चाहो बुझा ना सकोगे, मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो, मुझे तुम कभी भी भुला ना सकोगे, मुझे तुम नजर से। कभी नाम बातों में आया जो मेरा, तू बेचैन हो के दिल थाम लोगे, तो बेचैन हो के दिल थाम लोगे,
निगाहों में छाएगा गम का अंधेरा, किसी ने जो पूछा सबब आंसुओं का, वाह वाह वाह, क्या कहना। बताना भी चाहो बता ना सकोगे मुझे तुम नजर से। कभी नाम बातों में आया जो मेरा, तो बेचैन होगे दिल थाम लोगे, तो बेचैन होगे दिल थाम लोगे, निगाहों में छाएगा गम का अंधेरा, किसी ने जो पूछा सबब आंसुओं का, बताना भी चाहो बता ना सकोगे मुझे तुम नजर से। वाह 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 वाह, देखें आपके शो में जान पड़ गई इस वक्त। क्या करें, क्या मैं करें। कहता हूँ यही तो रिवाइवल कराया करें, लोग आया करें, एक आध जरूर रिवाइवल कराएं। सर कराते हैं सर, अक्सर आप आया करें तो और मैं मज़ीद तो बिल्कुल हमें तैयार खुशी हूँ, होगी। बिल्कुल तैयार। लेकिन मैं आज एक बार समझ गया कि खास भाई को कभी भी थोड़ा सा मुखड़ा सुनाने की फरमाइश मत कीजिएगा, पूरा सुना लेते हैं ये। रात को इशारा कर रहे थे। हमने कहा थोड़ा सुना ले, पूरा सुना लिया। मैं इशारा क्यों कर रहा था कि मैं खुद भी गाना मजा चाह रहा था। मजा आ रहा था। वो तरीके से अच्छा था ना? फरमाइश की कि नहीं, खुद गाना मेलोडी चाह है रहे ना, थे। देखिए मेलोडी में तो मजा आता है। अब इस वक्त जो देखने वाले हैं वो खुद बताएंगे कि वैसे बाकी मैंने नोट किया, ये जो दूसरा अंतरा था उसकी पहली लाइन आपने जैसे पढ़ी ना, जी। जैसे ही गाया तो दूसरी लाइन के लिए तैयार हो गए थे। ऐसे भी इन्होंने किया, लेकिन दूसरी लाइन आप फिर आपने गा ली। इसलिए मैं रुक आपने कंट्रोल संभाल लिया था। आपकी खुशी संभाल दी मैंने। हाँ, कमांड संभाली थी, लेकिन ये इस तरह से हो गया। कोई मोहन अली साहब को कोई यादगार डायलॉग की फरमाइश हो रही है? मैं सुना तो दिया, मैं सुना हाँ, था। माइक भी सुनाएंगे? माइक भी से लगी हुई है आपको? इस पे जरा अच्छा, सवाल इस पे ज्यादा करेंगे। सही, चलिए ठीक चले है। ऐसे सुना नहीं नहीं, ये ले। अच्छा, वैसे तो मैं सुना चुका हूँ, लेकिन एक फिल्म आई थी आग का दरिया, जी और इसमें थोड़ा सा मैं आपको बताता चलूँ। एक फिल्म हुई थी, रिलीज हुई थी दिलीप कुमार साहब की, गंगा जमुना, सही। और एक फिल्म रिलीज हुई थी उस वक्त पाकिस्तान में सब चल रही होती थी। तो इधर गंगा जमुना लगी हुई थी, इधर मोहम्मद अली साहब की आई थी आग का दरिया। सही। तो आग का दरिया सुपरहिट हो गई थी, उनसे ज़्यादा सुपरहिट हो गई थी। अच्छा। तो उन्होंने पूछा कि यार ये बंदा कौन है। वहाँ से फिर मोहम्मद अली साहब की दोस्ती हुई, उन्होंने बुलवाया मोहम्मद अली साहब को। मोहम्मद अली साहब को कहा कि तुम वाकई डाकू ही लगे हो, अच्छा, ये होता है एक्टर। सही। तो उसमें एक डायलॉग थे मोहम्मद अली साहब के जी। कि वो शमी मारा को एक डाकू उठा के लेकर आता है और वो नीचे फेंकता है, अली भाई खड़े हुए होते हैं। अच्छा, तो अली भाई कहते हैं कि नजराना वापस करने का अंजाम, लौटने वाला खुद माले गनीमत बनकर आया है। तुम्हारी गुस्ताखी की सजा ये है कि अपनी जुबान काट कर फेंक दो, या फिर अपने किराए के पैरों में घुंघरू बांधकर इतना नाचो कि तेरे पैर के घुंघरू भी तेरी हड्डियों के साथ बजने लगे। नाचो तवाफ। वो एक कोर्ट का आप डायलॉग सुनाते थे किस जमाने में, वकील वाला। हाँ? अच्छा, इंसाफ और कानून का। हाँ, वो बड़ी अच्छी परफॉर्मेंस होती है आपकी भी। मुझे पता नहीं, याद भी है, अब नहीं, देखता हूँ मैं। हाँ हाँ, ना ही जज कहता है हमने आपको रिहा कर दिया, सही। आप रिहा हो गए। तो वो कहते हैं ना ही मैंने कोई जुर्म किया है और ना ही मैंने कोई कत्ल, उसके बावजूद भी जिंदगी के 20 साल इस कैद बामुशक्कत पे गुजार दिए। नहीं जय साहब, मुझे रिहाई नहीं, इंसाफ चाहिए। लौटा सकते हैं तो मेरी जिंदगी के वो 20 साल मुझे लौटा दीजिए जो मैंने कैद बामुशक्कत पे गुजारे। और अगर ये भी नहीं कर सकते तो मुझे फांसी पे चढ़ा दीजिए जय साहब, मुझे फांसी पे चढ़ा दीजिए, मुझे फांसी पे चढ़ा दीजिए। वाह 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 वाह, क्या कहने। क्या बात फिर जज साहब ने क्या किया? फांसी पे चढ़ाया, छोड़ दिया? नहीं, छोड़ दिया, रिहा हो गया। नहीं, इसके बाद इतनी अच्छी परफॉर्मेंस के बाद जज को छोड़ना ही चाहिए था।
क्या कहते देखिए पुराने डायलॉग्स भी बड़े कमाल के थे, सर, मैं उनमें कह भी रहा देखिए मैसेज था बिल्कुल। कि जिंदगी के 20 साल मेरे दया हो गए, बिल्कुल। या तो वो लौटा दीजिए। लोग आते हैं ना, कितने अच्छे मतलब ये डायलॉग्स हकीकत है। हुआ पहले लिखने वाले भी तौबा करते थे। वाह, वाह, एक देखिए गानों में एक मैसेज होता था। सही सही, हर बात में, हर लाइन में, हर जुमले में मैसेज। अब वो गाना आप सुने फिल्म नायला का जो है, गमे दिल को इन आंखों से ये छलक वैसे हमारे जाना। डायरेक्टर कह रहे हैं कि आजकल भी मैसेज वाले गाने चल रहे हैं, आंटी पुलिस बुला लेगी, यार तेरा छुड़वा लेगा। ये भी मैसेज ही है। हर कोई दौर है। इस एक बात बताऊं, कभी कभी मैं सोचता हूँ ये यो हनी सिंह वगैरह ये लोग आते हैं आजकल, जी जी। तो ज़माना जब गुजर जाएगा ये, तो इस ज़माने के बंदे या जो लोग हैं वो कहेंगे हमारे ज़माने के क्या गाने थे यार, आंटी पुलिस बुला लेगी, यार तेरा छुड़वा लेगा, क्या गाने थे। ऐसा नहीं कहेंगे। नहीं, इससे बुरे गाने आने वाले हैं। हाँ, आने वाले हैं वक्त में, तो ये गाने बड़े अच्छे लगेंगे। अच्छा, ये यार हमारे ज़माने में बड़े अच्छे गाने होते थे। हाँ, ये भी होता है। नहीं सर, नहीं कहेंगे। मैं अच्छा। आपको लिख के दे दूं, मैंने एक एंकर को फंसा दिया था उसी अच्छा। चक्कर में। मैं ARY से शो कर रहा था निदा का, अच्छा तो उन्होंने कहा फिल्म पे बात चल रही थी कि आजकल की फिल्म, मैंने कहा अच्छा आजकल की फिल्में टॉप पे जा रही हैं, तो कहने लगे हाँ आजकल तो बड़ी अच्छी फिल्में बन रही हैं। मैंने कहा अच्छा कौन सी फिल्म है, पता नहीं कौन सी लगी थी, एक आध फिल्म लगी होगी। सही। मैंने कहा अच्छा फिर आप एक काम ये करें, टॉप पे जा रही है ना फिल्में, तो मैंने कहा निदा से, मैंने कहा निदा एक काम ये करो कि मुझे उस फिल्म का एक गाना बता दो। सही। नहीं अब गाना तो मुझे याद नहीं है। मैंने तो फिर हिट कहाँ से हो गई। सही। जब गाने याद नहीं है, फिर मैंने उसको अच्छी तरीके से याद है, मैंने खुद भी गाया था वो गाना। मैंने कहा वो गाना सुना है, जब कोई प्यार से बुलाएगा तुमको, कि नहीं वो किसने नहीं सुना। मैंने कहा आपकी पैदाइश से पहले का गाना है, आपको वो याद है और ये याद नहीं है कल की फिल्म, और आप बोल रही हो फिल्म हिट हो रही है। ये कोई हिट होती है वाह, फिल्म? वो सुनी सुनाई बातों पे। देखिए जो हमारे 50 साल 60 साल के गाने जिंदा हैं, वो ये आपके गाने जिंदा थोड़ी रहेंगे 10 साल के बाद। सही बात, सही बात है। वो पढ़े लिखे लोग थे, वो लेकिन वो पाकीज़ा शायरी थी। पाकीज़ा शायरी थी, ये उसकी में- एब्सोल्युटली हाँ, वो करेक्ट। पाकीज़ा शायरी थी। पाकीज़ा पता है शायरी। वो गाने सुन के पाक मोहब्बत करने को दिल जी करता जी है। बिल्कुल सही। और आजकल के गाने सुन के बिल्कुल दिल करता है कि भाई दरवाजे पे चले ये जाएं जब- डायरेक्टली। और आप यकीन माने मैंने इसीलिए पाक मोहब्बत की थी। चले कौन गाना सुनाएगा आप दोनों में से? आप सुनाएंगे सर? सुना देंगे सर सुना दें सर, इससे पहले कि कुछ और सुना दें, गाना सुना दें। दर्द में ओ राहत मिले कि दर्द में मां प्यार ता सदके इन प्यार ता सदके दिलदार हम अता कयो दिलदार हम अता कयो दिलदार ता सदके इन प्यार ता सदके राहत मिले थी दर्द में ओ राहत मिले थी दर्द में। दिल में वसायो आहे दिल में वसायो आहे धरतीअ जे चंड खे धरतीअ जे चंड खे जानब जो जल वो हर घड़ी हो जानब जो जल वो हर घड़ी दीदार ता सदके इन प्यार ता सदके राहत मिले थी दर्द में ओ राहत मिले थी दर्द में।
कशांजा रंग तिरंगा फलकते सवे कशांजा रंग सवे कशांजा रंग रंगत समूरी सूरजे हो रंगत समूरी सूरजे सरदारता सदके प्यारता सदके दिलदार हम अता कयो दिलदार हम अता कयो दिलदार ता सदके इन प्यार ता सदके राहत मेरे तिदर दमे हो राहत मेरे तिदर दमे हो राहत मेरे तिदर दमे वाह जो निभायो तो सही इहो कलाम आहे मुश्किल पर तव्हां वाह निभायो मोहम्मद यूसुफ साहब ॻायल आहे मुंहिंजे ख़्याल में ईअं न अथई फिल्म हुई कहिड़ी सही फिल्म हुई शरफ़ चकोरी ऐं मुश्ताक चंगेज़ मुश्ताक चंगेज़ी ते फिल्म आयल हुई ॾाढी सुठी ज़बरदस्त जेको आहे सो लिरिक्स आहे हिनजी बि हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी ईंदासीं त पोइ कचहरी असांजी कंटिन्यू रहंदी गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था मौज़ महिमान सां गॾु आहिनि कचहरी सिलसिलो कंटिन्यू रखूं था आशान सेठार साहिब सां गॾु आशान साहिब छा भला इहो तरीक़ो आहे पंहिंजो पाण खे मशहूरु करण जो टिकटॉक ते पोइ असांखे ॿुधायो कि फॉलोअर वधायूं छा कयूं न पहिरियों ॾिसंदड़ न छा कयूं पहिरियों स्टार्ट कीअं वठिजे स्टार्ट जेको अॼुकल्ह आहे जेको पंहिंजो माना कॉन्टेंट खणो हिकिड़ो अच्छा या शाइरी खणो या एटीट्यूड वारा वीडियो खणो अच्छा जा एटीट्यूड गुड वारा मैसेज वधीक था हलनि, हा? स्टाइल वारा स्टाइल वारा ॿियो टिकटॉक ते अॼुकल्ह जेकी पाण जेको टिकटॉक पंहिंजा थीम्स जेके ॾिना आहिनि या फिल्टर ॾिना आहिनि उहे बि तमामु घणा मक़बूल थियनि था जेके उन्हनि जे करे त इलाही माण्हुनि खे असां सुञाणे नथा सघूं फिल्टर में अलॻि हुते अलॻि माना वॾो फ़र्क़ु आहे न उहा ट्रेंडिंग बि वरी कुझु नवां नवां इफेक्ट बि अची विया आहिनि उहे बि माण्हू यूज़ कनि था उन मां पॉपुलरिटी थिए थी थोरी तकी पोइ छा माना सुबुह जो सवेर वीडियो रखूं मंझंदि जो रखूं शाम जो रखूं या उहो पंहिंजी जेका तव्हां ॿुधाई त उहा तरतीब टिकटॉक पाण ॿुधाईंदो आहे उहो बि ॿुधाईंदो आहे पर जीअं मानी खाईंदा आहियूं पाण नाश्तो कंदा आहियूं सुबुह जो हा नाश्तो 9 बजे मिसाल 9 बजे रखी ॾियूं 9 बजे वीडियो नाश्ते सां गॾु रखी ॾियूं वरी कमकार में माण्हू बिज़ी थो थिए सही सही वरी 1 बजे टाइम मूं ॾिठो आहे त ईअं जेकॾहिं का प्लानिंग ठाहे करे का वीडियो ठाहिजे थी त उहा नथी वायरल थिए ईअं रफ टफ वायरल ईअं चिराइप वारियूं बिल्कुलु माना टिकटॉक ते घणे भाग ईअं बि चवनि था त जंहिंमें को बि टैलेंट न हुजे उहो टिकटॉक ते अचे उहो पॉपुलर थी वेंदो माना बग़ैर टैलेंट जे आहे हिते टैलेंट जी वैल्यू न आहे जेकॾहिं का शइ तव्हां कंटेंट पाण प्लानिंग करे स्क्रिप्ट लिखी करे सुठो करे परफॉर्म सुठो करे ॾियो था त पोइ उहा शायदि एतिरी वायरल नथी थिए माना टिकटॉक चए थो माना मूंखे का नई शइ ॾियो चिराइप माना हुजे माना चरियाइप हुजे या नई शइ ॾियो या लेथड़ो हेठि माण्हू फाड़े घुमंदा था हुतां उहा ई ॻाल्हि आहे माना उहो चए थो नई शइ ॾियो जेकी असां न ॾिठी हुजे सही पोइ उहा तव्हांजी वीडियो वायरल थी सही 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 टिकटॉक ते आयो या स्नैक ते बि आयो स्नैक ते बि बिल्कुलु कुझु ॿियूं एप्लीकेशन्स बि अची वियूं आहिनि जेकी अर्निंग बि उन्हनि मां थिए न मां स्नैक ते पहिरियों अर्निंग कंदो हुयुसि मुंहिंजी महीने में 25,000 सैलरी ईंदी बि हुई अच्छा वरी जॉब ते लॻी वियसि पोइ छॾे ॾिनो पोइ जॉब ते भला हिन खां वधीक सैलरी आहे जॉब ते आहे तक़रीबन 40,000 सैलरी पोइ माना हे बि गॾु गॾु कमु कयो आहे 60-70,000 क्रॉस थी वञा पोइ एतिरे जे त हो न आहियूं वरी बि हा हा थी वञे कमु हा त पोइ इहो त चङो थियो जिते पैसा मिलनि माण्हू उहो कमु वधीक करे त फेसबुक तां बि ॿुधो आहे मिलंदा हाणे त उते बि मोनिटाइज़ेशन थिए थी त पोइ उतां बि अर्निंग थिए थी माण्हू कॉन्टेंट हाणे मौक़ा ॾाढा आहिनि नौजवाननि खे मां त चवंदो आहियां अॼुकल्ह दौर में जेकॾहिं कोई चए थो मां बेरोज़गार आहियां त उहो अजीब बेवकूफ़ क़िस्म जो माण्हू आहे अली भाई बहुत सारी अर्निंग हो रही है आजकल ऑनलाइन लोग पता नहीं क्या क्या कर रहे हैं बेरोजगार जो बैठे हुए लोग वो अगर ये कहें कि भाई बेरोजगार ये लैपटॉप होना चाहिए अच्छा मोबाइल होना चाहिए भाई ऑनलाइन बहुत सारी चीज़ें आप अपना पेज रन कर सकते हैं यूट्यूब से कमा सकते हैं खूब बहुत सारा काम हो सकता है मैं देखिए मेरी बेटी उसका डॉक्टरी का लास्ट ईयर है लेकिन वो अपने खुद अर्निंग करती है बैठ के और बहुत अच्छी अर्निंग करती है सही बात है घर बैठे भाई ठंडी छांव में बैठ के अपना लैपटॉप लेती है और अपना पढ़ भी रही है और कहती है पापा नहीं मैं अपना खर्चा खुद उठाऊंगी सही तो करती है
हालांकि क्या 21 साल की है अभी, लेकिन कर रही है। ऐं माना तारीख़ ते वो जो मुकम्मल जो मुकर्रर तारीख़ होती है उस पर पेमेंट आ जाती है भाई। जी जी, अच्छा ये बात हकीकत है, वो आ जाती है। दूसरी बात ये है कि बहुत से लोगों को अभी तक मुझे मोबाइल चलाना नहीं आता, मैं लाइव जाता हूँ तो बेटी से सेटअप कराता हूँ सही सही कि बेटा इसको कर दो, जब कहीं अटक जाता हूँ तो फिर बुलाता हूँ उसको, मुझे नहीं आता सही उसको सब आता है। सही 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 नई जनरेशन को आता है। जी जी। अच्छा हिकिड़ो दोस्त ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई पई, उन्हनि चयो पिए त ये जेको फेसबुक आहे, यूट्यूब आहे, या ॿियूं जेकी बि एप्लीकेशन्स आहिनि अहिड़ियूं या अहिड़ा टूल्स आहिनि जेके अर्निंग ॾियनि था, पैसा ॾियनि था, त चङो थियो त के वरी चवंदा त असांजे मुल्क जूं ई न आहिनि, न त असां वटि वरी जेकी मालिक हुजनि हिननि जा उहे अञा पैसा ॾियण में, पेमेंट ॾियण में डिले कंदा, देरि कंदा, या खाई वञनि पोइ हिते एतिजाज थियनि, धरना लॻंदा। सर समझ में आई बात? नहीं नहीं, ये मैं कह रहा था कि अगर ये फेसबुक वगैरह, यूट्यूब वगैरह किसी हमारे यहाँ किसी के पास होता या कोई मालिक यहाँ का होता, जी जी जी, तो मैंने कहा कि पेमेंट टाइम पे नहीं आती, नहीं नहीं, या तो खा जाते या फिर हम एहतजाज करते। हाँ नहीं, खा जाते इसमें ये बड़ी मुकर्रर टाइम पे दे देते हैं यार, ये हकीकत है। बहुत अच्छे बंदे हैं। नो डाउट नो डाउट। देखिए हमारे यहाँ मुकर्रर टाइम पे एक तो आती नहीं सैलरी, और सीरियसली बहुत कमा रहे हैं लोग, सही सही बहुत कमा रहे हैं। सही सही बहुत। और मैं तो नाम नहीं ले रहा, यहाँ बैठ के अल्लाह माफ़ करे, कहना नहीं चाहिए, जो मेरे ऐसे घुटने पकड़ के इजाज़त लेके मुझसे काम करते थे, हाँ वो करोड़ों रुपए कमा रहे हैं। सही बात है, सही बात है। अच्छा अली भाई, आप सिंगिंग भी की आपने माशाल्लाह से, तो कोई एल्बम शेल्बम उस जमाने में किया था या किसी फिल्म के लिए गाया? जी जी जी, एल्बम मैंने की थी। अच्छा। और EMI एक होता था उस जमाने में, मेरी एल्बम एक ही आई थी बस। अच्छा। और ये काफ़ी पुरानी बात है, जब मैं फिल्म कर रहा था, एक फिल्म मैं नदीम साहब के साथ कर रहा था, खुश नसीब। अच्छा। तो कविता थी उसमें, मैं था, मुनव्वर सईद थे और कवि साहब थे, मैं उनका पर्सनल सेक्रेटरी बना हुआ था नदीम साहब का। अच्छा। तो ये बात मैं कर रहा हूँ आपको 87 की। अच्छा। तो जब मेरी रिलीज हुई थी, और वो भी गज़लियात पे, क्योंकि मैं गज़ल ज़्यादा गाता हूँ। अच्छा। यानी मुन्नी बेगम का स्टाइल आप कह लें, मतलब अच्छा अच्छा उसी सूरत में। सही मेरा अपना तबले वाला है, वो मैं अभी भी करता हूँ। सही। तो मतलब अल्लाह का बड़ा एहसान है कि मेरे पास हर रंग है। वाह वाह। मतलब हर रंग पे चलता हूँ मैं, एक्टिंग भी करता बोला है आप, बस उस मालिक का एहसान है। सही बात। कॉल ले लेते हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु पिया ॻाल्हायो? साईं ज़बीर ज़ाहिर। जी साईं, छा चवणु चाहींदो, किथां कॉल कई आहे तव्हां? साईं ख़ुशि आहियो? दऊं लॻी पियूं साईं, किथां कॉल कई आहे तव्हां? साईं काल कई आहे डिस्ट्रिक्ट खैरपुर फैज़गंज खां। वाह साईं, वाह साईं, छा चवणु चाहींदो? साईं राहत मिले थी, दर्द में हलियो पिए। साईं मोहम्मद यूसुफ जो ॻायल पुराणो गीत। हाँ साईं हलियो पे बिल्कुलु हलियो पे साईं, पार तव्हां पकड़ ना। ॾाढो ज़बरदस्त साईं, साईं बि ॾाढो निभायो। हा न साईं? साईं वाह 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 वाह, माना तव्हां कॉल करण ते मजबूर थी वियो त यार माना हौसला अफ़ज़ाई कजे। बिल्कुलु यकीनन इन गीत जे करे ई कॉल कई ख़ासि। ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम आहे जो पुराणो रेडियो पाकिस्तान जो ज़मानो यादि अची वियो। हाय 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 साईं, वाह जा ज़माना साईं, मोहबत तव्हां जीअं ॻाल्हि कई पिए त पाक मोहबत जेका हुई, तो अहिड़ा ई जेके गज़ल गीत हुया पुराणा। वाह 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 साईं, पाक मोहबत जूं यादगिरियूं ॾियारनि था। वाह साईं वाह। तव्हां बि साईं कई मोहबत कंहिं ज़माने में, लॻे थो मूंखे। साईं बिल्कुलु कई मोहबत कई, शाइरी बि कई। शाइरी बि कई? जी सर, शाइरी कई। ऐं हाणे अॼुकल्ह तंज़ मज़ा लिखां पियो। वाह वाह, कुझु अलाज ॾिने मां कुझु ॿुधायो, का शाइरी या को ईअं टोटको तंज़ मज़ा में थी वञे? ॿुधायूं था, हिकिड़ो सुठो ॿुधायां थो तव्हांखे। जी साईं ॿुधायो। वियो छॾे जो साह खां वधि प्यारो हो। वियो छॾे जो साह खां वधि प्यारो हो। वियो छॾे जो साह खां वधि प्यारो हो, मां त ॾंडो हुउसि हुनजो बि मोकारो हो। वाह 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 साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह। हुनजो वधीक थो लॻे मोकारो। चांहि जी चंडराई पई जॻह ते, पर हुनजो वधीक थो लॻे। जी वाह वाह तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे। वाह 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 वाह, वॾी महिरबानी साईं। ॿियो कुझु ॿुधाइणु चाहींदो त साईं ख़ुशी थींदी। हा साईं, हा बिल्कुलु, ॿियो बि ॿुधाईंदुसि। हा साईं। पहिरियों बि आहे सर। हा साईं। जेब ख़ाली थी आ सौ सिलसिला कंहिं लिखां। वाह वाह वाह। जेब ख़ाली थी आ सौ सिलसिला कंहिं लिखां। वाह। जंहिं गीतीअ में वञ हले मुंहिंजी गिला कंहिं लिखां। वाह 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 साईं वाह वाह। बोड़ खाई कार वारा पे खिलिया ख़ैरात ते। वाह वाह। बोड़ खाई कार वारा पे खिलिया ख़ैरात ते। वाह। पाण खाधो डोस मां सगुणो पुला कंहिं लिखां। वाह साईं वाह, वाह साईं वाह। करन छतायो आई जो सहकंदो लिखंदो वठां। वाह।
गर्दन छतायो आई जो सहकंदो लिखंदो वता जण किधर पोयां लगल इन गुरगला कहते लिखा। वाह 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 साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह वाह साईं। शायर फरमाए तो जंहिं कोप में तो चांहि पीती सो चटींदो थो वतां। जंहिं कोप में तो चांहि पी, साईं तंदुरुस्त ॿुधायो त असां बि कंहिं शाइर वणूंसि न। जंहिं कोप में तो चांहि पीती सो चटींदो थो वञा, जंहिं कोप में तो चांहि पीती सो चटींदो थो वतां, हिकु सुञाई ॿियो महांगाई बसि पिटींदो थो वतां। ऐं हिकु तुंहिंजी यादि ॿियो अकेलो राति जो कमरे में किरड़ीअ वांगुरु मच्छर झटींदो थो वतां। ईअं बि कॾहिं कॾहिं थींदो आहे। वाह साईं, भलो थी वियो न साईं। साईं हुन सयार ॿुधायो त असांजो फर्ज़ु आहे जंहिंजो बि यादि अचे माण्हू हणे हाली हाली मुक़ाबले में शामिल थिए, खड़ा हुजे या पे। सो जी कॉल लेते हैं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, केरु पिया ॻाल्हायो? जावेद अहमद सुमरो साईं फ्रॉम सदर जी भट्टी। वाह साईं वाह, माना डिस्ट्रिक्ट इहो ख़ैरपुर ऐं तालुको पीरगुट ईअं न साईं? महिरबानी साईं महिरबानी। वाह साईं। मास्टर साईं नदीम मोहम्मद बंगल साहब साईं नागपान जावेद अहमद सुमरो साईं। हा साईं, नदीम पंहिंजो दोस्त आहे, पुराणो संगती आहे साईं। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, प्रोग्राम तव्हां हले पियो। सलाम सिंध साईं, ॾाढो जेको आहे पंहिंजो मज़ो पियो अचे। वाह वाह, लख थोरा ऐं तव्हांजी सिक बि लॻी साईं ॻाल्हाइण जी। वाह साईं वाह, बसि असांजी सिक त तव्हां पूरी कयो था ॾिसंदे असांखे, असां वरी तव्हांजो आवाज़ु ॿुधायूं थोरी ॿाड़ मिड़ई असांजी जकी थींदी आहे। वाह वाह, ही बद मुलाक़ात आहे न साईं, हे बद मुलाक़ात। बिल्कुलु बिल्कुलु साईं बिल्कुलु। छा मौसम आहे सदर जूं भट्टियूं, कीअं आहे? ठीकु आहे शहर तव्हांजो? सदर जी भट्टी साईं मन लॻी पई आहे, बाक़ी ट्रेन हवा लॻी ॾाढी जेको आहे पंहिंजो नुक़सानु थियो आहे सदर जी भट्टियुनि में। अच्छा अच्छा। हा इहो तूफ़ान टाइप कुझु हवा आई हुई। सही सही सही। अलाह साईं रहम कयो। पोइ हवाउनि में अंबनि जा ॿूर छणी वेंदा आहिनि, अंबड़ियूं छणी वेंदियूं आहिनि, कुझु नुक़सानु थींदो आहे। ॿूरनि जी मौसम ख़तम थी, हाणे बाक़ाइदे वरी गॾु अंब तयारु हुया साईं। वाह वाह वाह, पोइ त इहे साईं माना इहे किरी पवंदा हूंदा, पाणी ॿार मेड़े वेंदा हूंदा। माण्हुनि कटा भरिया साईं कटा। आहे तव्हां को फ़ाइदो वरितो? असांखे किलो ॾेढ मिली साईं। हा न साईं, वाह वाह। को सवाल आहे कंहिंखां पुछंदो प्रोग्राम में कॉल कई आहे? हा साईं बिल्कुलु, तव्हां वटि ॻाइणो वेठो आहे हिकिड़ो चाची, नालो मूंखे विसरी वियो आहे। नालो मिस थी वियो आहे साईं, असां सभई आहिनि। कहिड़े चाचे सां ॻाल्हाईंदव? जेको मोहम्मद अली जो स्टाइल आहे जंहिंजो? हाणे कलाम जा जेको आहे पंहिंजो हुन खां हिकिड़ो असांजी फरमाइश हिकिड़ी हुई। हा साईं, हा कलाम जेको आहे अव्हां जा आशिक हज़ार आहिनि, असांजी यारी क़बूल कई। इहो जेकॾहिं साईं खे यादि आहे त महिरबानी कनि। वाह वाह साईं वाह वाह, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां कॉल कई, साईं जे स्टाइल ऐं अंदाज़ में जेकॾहिं हूंदो त उहो तव्हांखे थोरो असां मिड़ई ॿुधाईंदासीं। लख थोरा महिरबानी। वाह वाह साईं, वाह वाह साईं, लख थोरा साईं। इहो तव्हांखे ईंदो आहे साईं? न ईंदो आहे न साईं, मां सम्झी वियुमि तव्हांखे न ईंदो आहे। वाह वाह। ओ अव्हां जा आशिक हज़ार आहिनि, ओ असांजी यारी क़बूल पेशल। अलाए कीअं, पर मां बि ईअं ॻाईंदो आहियां। ईअं न, एतिरो सही आहे। वधीक बेसुरो वरी थींदुमि त रहंदो, वरी टीवी बंदि करे छॾींदा। सो बहरहाल अली भाई बता रहे थे आपके, आपने एक एल्बम भी किया था, उसकी क्या फीडबैक क्या हुई थी? फिर उस जमाने में चली थी? बहुत अच्छी थी, बहुत अच्छी थी, बहुत अच्छी चली थी। और एक छोटा सा मैं बगैर उसके आपको सुनाता हूँ जी। एक गज़ल थी मेरी, मैंने गाई थी। बताओ तो पर्दे में, बताओ तो पर्दे में, कब तक रहोगे तुम्हें आज पर्दा उठाना पड़ेगा। वाह वाह। बताओ तो पर्दे में कब तक रहोगे, तुम्हें आज पर्दा उठाना पड़ेगा। वाह सही वाह। मेरी आरज़ुओं को पामाल कर दो, पामाल कर दो, नशे मन मेरा तुम शौक से जला दो, शौक से जला दो। जलाने से पहले, जलाने से पहले मगर सोच लेना, जला कर तुम्ही को बुझाना पड़ेगा। ये गज़लें इस टाइप की थी। वाह क्या कहने, क्या कहने मोदी भाई, बहुत शुक्रिया मोदी भाई जी। सही था, आखिर में का आखिरी ख्वाहिश आएगा? ख्वाहिश आया जी। ये गाना गाने के चक्कर जी सही।
हिकिड़ी दोस्त मूंखे चयो मुंहिंजे नाले जो शेर चयो, नालो त मां न खणंदुमि, हा बसि शेर ॿुधायां हा तव्हांखे। ॿुधायो साईं। शेख हयाज़ जो शेर आहे। जी साईं। केॾी न हसी न आई, हा चई केॾी न हसी न आई, ॿिए लाइ हुजी छा बि, मूं लाइ त दीन आई। वाह वाह साईं वाह नालो बस नथो खणी साईं सघां। ख़त्म थी वियो। ख़त्म थी वियो। नंढा शेर पढ़ंदो हाँ। हाँ, सब बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम तशरीफ लाए, बहुत ही अच्छी मुलाकात हुई आज आपसे, बहुत ही अच्छा रहा। Thank थैंक यू you. सो मच। वॾी महिरबानी आशान साईं Thank तव्हांजी you, मिड़ख थोरा thank you. ऐं मस्ती मज़ाक भोग ठका माफ़ कजो, दरगुज़र बि कजो जिन असांजो प्रोग्राम ॾिठो पए। साईं ख़ासि आहे तव्हांजी बि ख़ासि महिरबानी। ऐं आख़िर में वेंदे वेंदे साईं सुल्तान शाह खे गुज़ारिश कंदासीं त असांखे को कारे जोड़े ते वॻो तव्हां पातो आहे, कारो जोड़ो त कारो कलाम कारे वॻे ते जी साईं, हाज़िर साईं। अलाए काएं कारे ते ॻाईंदो बसि पर ॻाए जो। मोहम्मद अली साईं तव्हांजी वॾी महिरबानी, उस्ताद बादल साईं तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं महिरबानी तव्हां जिन जेको प्रोग्राम ॾिठो पए। जी लतीफ़ जी मिठी ॿोली इरशाद जागीरानी मोकिलाए थो। अला भाई कि जुदाइया में जुल्फ़कार की अयातिया में ही कारो अगो यारो, ही कारो अगो यारो, तुझे इश्क पर आयो बिगाड़ना बिगाड़ना, धारण जो कोडो ना है, धारण जो कोडो ना है, पंहिंजन बरायो बिगाड़ना बिगाड़ना। माण्हू त चवनि मूंखे तुंहिंजो यार सचो न आहे, माण्हू त चवनि मूंखे तुंहिंजो यार सचो न आहे, हाण ख़बर मूंखे जॾहिं दोखो मिलियो आहे, मुकूड़ सकई नफ़रत, मुकूड़ सकई नफ़रत, सची तो करारो बिगाड़ना बिगाड़ना। बेदर्द ज़माने जो रब जाने वञे छा थो, बेदर्द ज़माने जो रब जाने वञे छा थो, जोड़नि खे ॾेई जुदाई माण्हुनि खे मिले छा थो, मूं हथ सां ॾेई दिलड़ी, मूं हथ सां ॾेई दिलड़ी, पंहिंजे ई यारो बिगाड़ना बिगाड़ना। ही कारो अगो यारो, ही कारो अगो यारो, तुंहिंजे इश्क पर आयो बिगाड़ना बिगाड़ना। जुल्फ़कार हयाती जो अरमान अधूरो आ, जुल्फ़कार हयाती जो अरमान अधूरो आ, ही ॻाल्हि त पई मूंखे, ही ॻाल्हि त पई मूंखे, लखनि ई घुरायो बिगाड़ना बिगाड़ना। ही
कुकिंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।